Assalamualaikum, good evening and welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? उमेद आहे त जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव, आबाद हूंदव ऐं पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदा हूंदा। छो त तव्हांखे ख़बर आहे त 3 ॾींहं खां वठी बरसाती सिलसिलो पाकिस्तान में अची चुको आहे ऐं जंहिं तक़रीबन 3 ॾींहं तबाही मचाए छॾी हुई ऐं तक़रीबन 12 माण्हू जेके आहिनि इन बरसाती सिलसिले में मरी चुका आहिनि ऐं उन ॾींहुं त इहा पोज़ीशन हुई कराची में अर्बन फ्लडिंग जारी थी वई हुई ऐं माण्हू जेको आहे के सुबुह जो घरनि में पहुता, के ॿिए ॾींहुं मंझंदि जो घरनि में पहुता ऐं जेके रस्तनि ते हुया उहे रस्तनि ते ई रहिजी विया। पर जीअं तीअं करे कोई 12 कलाकनि खां पोइ घर पहुतो, कोई 10 कलाकनि खां पोइ घर पहुतो। न उन ॾींहुं नेटवर्क्स कमु पिया कनि, न डेटा पियो कमु करे, सिग्नल्स ग़ाइबु थी विया। ज़ाहिर आहे जॾहिं एॾी बरसाति थींदी त ऑटोमेटिक जेको आहे तव्हांजा कनेक्शन्स बंदि थी वेंदा आहिनि ऐं कुझु वरी कंपनीज़ आहिनि जेके पंहिंजा नेटवर्क्स बंदि करे छॾींदा आहिनि। छो त उन में पाणी हलियो वेंदो आहे टावर में, जंहिंजे करे जिथे जिथे बि टावर लॻल हूंदो आहे त उते पोइ वरी शॉर्ट सर्किट थियण जा चांसिस बि हूंदा आहिनि। इन जे करे जेको आहे नेटवर्क्स बंदि कया वेंदा आहिनि। उन ॾींहुं माण्हुनि खे बाक़ाइदा हिक ॿिए सां कॉन्टेक्ट करण में जेको आहे न ॾाढो मसइलो थी रहियो हुयो। पर अलाह जी महिरबानी सां जेको माण्हू ॿाहिरि हुयो पहुची वियो। पर मूंखे कराची जी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी आहे, चाहे तूफ़ान हुजे चाहे कुझु बि हुजे, कराची जा जेके माण्हू आहिनि न गॾु थी बीहंदा ज़रूरु आहिनि। उन ॾींहुं शाराए फैसल तक़रीबन बंदि थी वियो हुयो। शाराए फैसल ते अधु गाॾियूं ॿुॾी चुकियूं हुयूं, पर उते नौजवाननि जो हिकिड़ो टोलो ऐं अधु राति जो तक़रीबन 12 साढा 12 जो टाइम हुजे, हिकिड़ो टोलो उते पहुतो आहे। उन्हनि जे हथनि में जूसिस हुजनि, उन्हनि जे हथनि में पाणी हुजे ऐं उन्हनि जे हथनि में कुझु बिस्किट हुया, कुझु चिप्स हुया, जेके माण्हुनि खे उते उन्हनि ॾिनो आहे, जेके बसिस में हुया। छो त जेके जेके गाॾियूं या जेके बसूं हुयूं उन्हनि में ॿारनि समेत औरतूं बि हुयूं, छोकिरियूं बि हुयूं, मर्द बि हुआ, नंढड़ा ॿार बि हुया। मतिलबु नंढे खां वठी वॾे ताईं हर उमिरि जो इंसानु उन वक़्तु शाराए फैसल ते फाथल हुयो। त उन्हनि नौजवाननि खे बि एप्रिशिएट कजे, अहिड़ा माण्हू घटि नज़र ईंदा आहिनि। उन खां अलावा डिफेंस में तव्हांखे यादि हूंदो त 2022 में जेका बरसाति थी ऐं 2020 में जेको क्लाउड बर्स्ट थियो हुयो कराची में, उन वक़्तु हिकिड़ी गाॾी निकिती हुई जेका गाॾी मुंहिंजे ख़्याल सां 4x4 हुई ऐं उन पंहिंजो नालो अॼु ॾींहं ताईं अनाउंस नाहे कयो, पर उहा गाॾी वरी एक्टिव थी डिफेंस में। उन जाइ ते जेको आहे माण्हुनि खे रेस्क्यू कयो जेको जिते फाथल हुयो ऐं उन खां अलावा हुननि जाइ ते वञी करे माण्हुनि खे सामान बि पहुचायो जिन वटि घरनि में सामान न हुयो ऐं जेके माण्हू रस्तनि ते रोडनि ते फासी पिया उन्हनि खे रेस्क्यू करे पंहिंजे पंहिंजे घरनि जे ॿाहिरां बि उन गाॾी छॾियो। सो अहिड़ा माण्हू जेके हूंदा आहिनि अल्लाह जी तरफ़ां रहमत हूंदा आहिनि ऐं अहिड़नि माण्हुनि खे ज़रूरु एप्रिशिएट कजे। कुझु माण्हू पंहिंजो पाण खे शो ऑफ करण जे लाइ इलाही सारा स्टेटस बि हणंदा आहिनि, न्यूज़ में बि हलाईंदा आहिनि, बट कुझु माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा जे लाइ अची करे इंसाननि जी ख़िदमत अची कंदा आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे हू ईअं ग़ाइबु थी वेंदा आहिनि जॾहिं ॼण त के उहे हुया ई कोन। उन खां अलावा मां 2-3 ॾींहंनि खां जेको आहे रुॻो हिकिड़ी शइ ॾिसां पई, माण्हू जिथे बि हुया फाथल हुया, जेको बि हुयो ठीकु आहे, सम्झ में अचे थो, पर हर वक़्तु तव्हां गवर्नमेंट खे घटि वधि ॻाल्हायो, गवर्नमेंट हेड़ी, गवर्नमेंट हेड़ी, गवर्नमेंट हेड़ी। जॾहिं गवर्नमेंट आम तातील कई, कल्ह जॾहिं गवर्नमेंट चयो त भाई न निकिरजो ॿाहिरि, त माण्हुनि खे कहिड़ी ज़रूरत हुई त उहो रोशे में ॿाहिरि निकिरनि, उहे बि ॿारनि बचनि समेत। ईअं न त तव्हांखे कमु आहे त तव्हां ॿाहिरि निकिरो था, पर तव्हां पूरियूं जो पूरियूं बाइक्स ते फैमिलीज़ खणी निकिरो था, गाॾियूं भरे, बसूं भरे, तव्हां सीवियूं था पहुचो, तव्हां फलाणी जॻह ते पहुचो था, उन खां पोइ तव्हां रड़ियूं था कयो त गवर्नमेंट हेड़ी आहे। ठीकु आहे, गवर्नमेंट हेड़ी आहे मञा थी, पर तव्हां थोरो पंहिंजो बि एहतियात कयो। जॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि खे खणी ॿाहिरि निकिरो था त तव्हां इहो सोचो त गवर्नमेंट तव्हांखे नाहे चयो, गवर्नमेंट तव्हांखे मोकल ॾिनी आहे त घर जे अंदरि रहो। अॼु बरसाति थी सघे थी, तेज़ बरसाति थी सघे थी, उहो आहे अल्लाह जे हथ में त बरसाति थींदी आहे न। प्रिडिक्शन्स आहिनि, मेट्रोलॉजिस्ट आहिनि जेके प्रिडिक्ट कनि था, ॿुधाइनि था तव्हांखे, पर बहितर जेको आहे तव्हांजे लाइ इहो ई हूंदो आहे त तव्हां इन सूरत हाल में घरनि जे अंदरि महदूद थी वञो। जेको बि ज़रूरियात जो सामान आहे, अशिया जेका बि आहे, तव्हां उहा वठी करे घरनि जे अंदरि महदूद थी वञो। अॼु बि मोकल, अॼु बि जेको आहे स्कूल कॉलेजिस खे मोकल आहे, पर अॼु बि पब्लिक एॾी ॿाहिरि निकितल आहे। असां 2 ॾींहं असां बि ऑफिस कोन आयासीं,
असां भी अॼु 2 ॾींहं ऑफिस कोन आयासीं, अॼु असां बि ऑफिस आया आहियूं। मां अॼु अचां पई ऑफिस त मां इहो ई पई ॾिसां त आम माण्हू एॾो ॿाहिरि निकितल आहे ऐं हरू भरू ॿाहिरि निकितल आहे। बाइक्स ते मां ॾिसां पई त ॿारनि बच्चनि खे तयारु करे, असांजी जेके बि भेणूं आहिनि ॿारनि खे सुठा सुठा कपिड़ा पाराए, उन्हनि खे बाक़ाइदा ईअं पिकनिक में ॼण वञनि थियूं, तयारु करे ॼण बीचिस ते वञण लाइ उहो रेडी वेठियूं आहिनि ऐं ईअं ॿारनि खे तयारु करे बाइक्स ते निकिता आहिनि ॼण अलाए छा थी वियो आहे। ऐं हींअर असांखे रिपोर्ट मिली आहे त नॉर्थ कराची ऐं शादमान टाउन जी तरफ़ जेको आहे, बहरिया टाउन जी तरफ़, इन पासे खां बरसाती सिलसिलो अची रहियो आहे जेको कराची में अची कहिड़े वक़्तु बि हिट कंदो ऐं वरी जेको आहे अॼु राति खां बरसाती सिलसिलो शुरू थींदो। वरी सुभाणे जेको आहे थोरी घणी बूंदाबांदी थींदी, पर सुभाणे इहो जेको बरसाती सिलसिलो आहे ख़तमु थी वेंदो। वरी 25-26 खां हिकिड़ो ॿियो सिलसिलो थो अचे। ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त तव्हां घटि में घटि पाण थोरो एहतियात कयो। हर वक़्तु गवर्नमेंट खे गारियूं ॾियणु, गवर्नमेंट खे घटि वधि ॻाल्हाइणु, इहा शइ सुठी कोन्हे का। थोरो इंसानु पंहिंजो बि एहतियात करे। इन्हनि हालातनि में जेको आहे ॾिसो था हादसा केॾा था थियनि, रोड रस्ता ख़राबु लॻा पिया आहिनि, नालनि में गाॾियूं किरनि थियूं, बाइक वारनि खे धक लॻनि था, पोइ बि गवर्नमेंट किनी आहे। मां कुझु नथी चई सघां इन खां अलावा। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे चुका आहियूं। अॼु तव्हां वटि जेको आहे, असां वटि, बल्कि तव्हां वटि न, असां वटि हिकु ज़बरदस्त शख़्सियत हिते मौजूदु आहे जिन सां मिली करे अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं उन्हनि जो कमु त माशाअल्लाह एॾो थियल आहे। ऐं मां उन वक़्तु सर खे चई रही हुयमि त सर इहा असांजी बदकिस्मती आहे जो असां उन साल में पैदा न थियासीं, असां ॾाढो देरि सां पैदा थियासीं, तव्हां वरी रिटायरमेंट वठी छॾी। ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो टाइम पीरियड हूंदो आहे हर शइ जो, ऐं जॾहिं ज़ाहिर आहे अहिड़ा प्रोड्यूसर्स ऐं अहिड़ा डायरेक्टर जंहिं टाइम में कमु करे रहिया हूंदा त उन वक़्तु PTV जो उरूज ई अलॻि हूंदो। सो मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां वटि जेका शख़्सियत मौजूदु आहे हुन जो तारुफ़ कराइण जे लाइ वक़्तु घुरिजे। वाक़ई सही ॻाल्हि आहे, बाक़ाइदा वक़्तु घुरिजे असांखे। पर चंद ख़ासि हक़ीक़तूं इहे आहिनि त पाण रेडियो ते कई प्रोग्राम कया, ड्रामा फीचर 1975 खां लिखियईं ऐं सदाकारी कंदा रहिया। PTV तां 1969 खां ड्रामनि में हिसो वठंदा रहिया। पोइ 1976 खां प्रोड्यूसर डायरेक्टर थिया ऐं जनरल मैनेजर थिया। ड्रामा ऐं म्यूज़िक प्रोग्राम कया, डायरेक्टर भी रहिया ऐं उन खां अलावा सिंधी ऐं उर्दू प्रोग्राम भी कया। संदन मशहूरु उर्दू ड्रामनि में दीवारें, जंगल, मुक़दमा कश्मीर जा यादगार किरदार रहिया आहिनि। इन खां अलावा केतिरा ई ड्रामा सीरियल जी हिदायतकारी कई। इन खां अलावा प्राइवेट सिंधी चैनल तां 1000 खां मथे ड्रामा कया। पाण हिकु लेजेंड सीनियर अदाकार ऐं कहाणीकार ऐं हिदायतकार आहिनि। असां सां गॾु स्टूडियो में नवाब मेहदी लगारी साहब हिते मौजूदु आहिनि ऐं अॼु तव्हांखे मां ॿुधायां त अॼु हिननि जी बर्थडे बि आहे। सो मुंहिंजी तरफ़ां, मुंहिंजी पूरी टीम ऐं सॼे KTN सथ जी तरफ़ां तव्हांखे सर इलाही इलाही मुबारकूं हुजनि बर्थडे जूं। ऐं उन खां अलावा असां सां गॾु उन्हनि जा पुट बि हिते वेठा आहिनि जेके PTV ते तमामु घणो कमु कयो अथनि। KTN जी शुरूआती टाइम में भी हिते जेको आहे कमु करे चुका आहिनि। सारिम मेहदी लगारी असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके PTV ते एसोसिएट डायरेक्टर रही चुका आहिनि। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो? मेनी मेनी हैप्पी टर्न्स ऑफ द डे। थैंक यू, मेहरबानी, नवाज़िश। कीअं आहियो? तबीयत ठीकु आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र है। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तबीयत ठीकु आहे तव्हांजी? शुक्र। ऐं माशाअल्लाह तव्हां त लकी आहियो, तव्हांखे सर जहिड़ो बाबा मिलियो। बिल्कुलु बिल्कुलु। कीअं आहियो सर? ऐं तव्हांखे उमिरि जूं बि इलाही इलाही मुबारकूं हुजनि। ख़ैर मुबारकूं, मेहरबानी, नवाज़िश। कीअं आहे तबीयत तव्हांजी? तबीयत ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। ऐं उमिरि मूं कयो हींअर 47 सालनि खां पोइ। ओ माशाअल्लाह माशाअल्लाह। माना त 1978 में आउं हज ते वियो हुउसि। उहो वक़्तु तमामु ज़बरदस्त वक़्तु हो ऐं हींअर वियुसि त मूंखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु महसूसु थियो। ज़ाहिर आहे मक्को मदीनो ॿिन्ही जायुनि ते मूंखे सम्झ में न पियो अचे त छा हो ऐं हींअर छा आहे। ऐं तमामु हिकिड़ो मंज़रु मूंखे सची पुछो त खानो काबो जंहिंखे बैतुल्लाह असीं चऊं त उहो मूंखे वॾो ॾिसण में आयो। त मूं उते सभिनी खे चयो, मूं चयो त खानो काबो बैतुल्लाह ही त वॾो पियो ॾिसण में अचे। चयो न न, मूं चयो न ही वॾो आहे। मालूम इहो थियो त आख़िरी मरतबा खाने काबे जी तामीर 1996 में थी हुई ऐं हतीम में ऐं 20 रातूं मूं लगातार उते नमाज़ूं पढ़ियूं। हाणे त सम्झो त खाने काबे जे वेझे वञणु हर माण्हू जे हथ में, नंढे वॾे औरत मर्द जे हथ में मोबाइल।
माना मोबाइल ते तव्हां एप्लीकेशन विझो तॾहिं तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे रोज़े पाक में अंदरि तव्हांखे इजाज़त मिलंदी तॾहिं वञी उते तव्हां नमाज़ पढ़ो। अच्छा एतिरे क़दुरु। बहरहाल उन वक़्त में जेको हुज़ूर साईं जिन जो जेको मक़बरो हो त हथ विझी अंदरि ग़िलाफ़ मुबारक खे पकड़ण जी कोशिशि कंदासीं। हाणे त वेझो ई नथा अचण। सख़्ती थी वई आहे। सख़्ती थी वई आहे। बहितर जो ही जेको कोरोना आयो इन खां पोइ हरम पाक बैतुल्लाह शरीफ़ में त उते त हाणे कारपेट ई कोन्हे, माना हेठि फ़र्श ते तव्हां नमाज़ पढ़ो। पर उन वक़्त में हिकिड़ो अंडरग्राउंड में हूंदो हो पंहिंजो हरम, ॿियो मथे हूंदो हो फर्स्ट फ्लोर। हींअर त 4 फ्लोरनि ताईं हाणे मथे पिया तवाफ़ थियनि रक्षाउनि में। अजीब हिकिड़ो मंज़र आहे। उन वक़्त में रस्ते तां गुज़रंदा हुआसीं बैतुल्लाह शरीफ़ साम्हूं नज़र ईंदा हुआ। हाणे वञो त बसि हेठि लहो त वरी ख़ुदकार सीढ़ियुनि ते लहो हेठि त पोइ बैतुल्लाह ते पहुचो। ऐं सफ़ा मरवा वापसि जॾहिं मोटियुसि त मुंहिंजा त पेर सुॼी पिया उमिरि जे हिसाब सां बि। पोइ व्हील चेयर आख़िर में वरितीसूं हेॾा अचण महिल। बाक़ी मूं सफ़ा मरवा या जेको तवाफ़ कया उहे सभु ईअं। ऐं बहरहाल इहो अलाह साईं जा लख शुक्राना जो वरी इहा सादत सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पाण पंहिंजी हिमत सां पंहिंजे पेरनि ते तव्हां जेको आहे उमिरो कयो आहे। ऐं न त हिन एज में जेको आहे वाक़ई व्हील चेयर जी ज़रूरत पवंदी आहे। अलाह साईं अञा तव्हांखे हिमत ॾिए ऐं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे। अच्छा सर, तव्हां जो कुझु पढ़ियो बि हुयो त तव्हां जो चवणु आहे त जीअं ट्रैवल एजेंट आहिनि उन्हनि जे ज़रिए असां जेको आहे न वञूं, ऐं जेकॾहिं वञूं बि था त उहो घणो कुझु जेको आहे असांखे परे जा बि होटल्स ॾेखारनि था। तव्हां कुझु हिन में आइडियाज़ ॾियणु पिया चाहियो? ॾिसो त हींअर जेके बि ट्रेवल एजेंसियूं आहिनि उन्हनि में मुख़्तलिफ़ रेट मुक़ररु थियल आहिनि। 15 ॾींहंनि जा अलॻि आहिनि, 21 ॾींहंनि जा अलॻि आहिनि, 28 ॾींहंनि जा अलॻि आहिनि। हाणे उन में ट्रेवलिंग एजेंट जेके आहिनि से ॾिसो न, मुहर्रम जी 10 तारीख़ खां सफ़र जी 10 तारीख़ ताईं इहो जेको महीनो आहे इन में एयरलाइनुनि जा किराया घटि हूंदा आहिनि। माण्हू घटि था वञनि छाकाणि त ज़ुल्हज में हज पढ़ी सभु को वापसि थींदो आहे त इन में उमिरा जेके आहिनि से घटि थींदा आहिनि। ट्रेवलिंग एजेंट जेके आहिनि से उहे पैसा पोइ वधीक था ॿुधाइनि। हाणे मिसाल हिकिड़ो हींअर जेकॾहिं केरु वेंदो उमिरि ते त लख खां मथे आहे, पर उन्हनि ॾींहंनि में 70,000 80,000 रोज़ रेट हेठि मथे पिया थियनि। ऐं तव्हां टिकेट वठो, बजाए ट्रेवलिंग एजेंट जे तव्हां पाण टिकेट वठो ऐं हलिया वञो। वीज़ा हाणे मिले थी 3 महीननि जी। असां जॾहिं हज ते वियासीं त 40 ॾींहंनि जी वीज़ा हुई। उते वञी तव्हां ऐं पोइ उते मके में बि तव्हां होटल वठो, पंहिंजी मर्ज़ी सां वठो। ऐं उहे होटल जेके आहिनि से सस्ता बि आहिनि ऐं 5 स्टार बि आहिनि, 4 स्टार बि आहिनि। जीअं मक्का टावर जेके असीं क्लॉक टावर चऊं था, उहो माशाअल्लाह अल्लाह जी छा आहे, माना दरी खोलियो त हरम पाक जो दीदार पियो थिए। ऐं बसुनि जो सफ़र, हाणे ज़ियारतुनि ते बसुनि जा सफ़र थियनि था, पर आउं त चवां थो त ज़ियारतूं बसुनि जे सफ़र में न कजनि, पंहिंजी गाॾी कजे किराए ते। किथे बि तव्हां केतिरो वक़्तु बि रुकिजो, ॾिसो कयो ऐं ज़ियारतूं कयो। हीअ त रुगो अनाउंसमेंट कंदा ॿुधनि त हाणे खिड़की मां जेको हीउ पहाड़ ॾिसो पिया तव्हां, इन ते मथे जेको पथर पिया ॾिसो, इते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जिन पंहिंजे पुट खे जेको आहे सो ज़बह करण जी कोशिशि कई हुई, क़ुर्बानी हितां शुरू थी। बाबा लहो त ख़बर पवे न। हाणे जबल मलाइक आहे, हिते मलाइक जेके सॻोरा आया हुआ हुज़ूर साईं जिन जी पंहिंजो हेल्प लाइ। ॿुधायो मस्जिद कुबा सिर्फ़ु उते लथासूं, इहा इस्लाम जी पहिरीं मस्जिद आहे जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण उन्हनि जी तामीर में हिसो वरितो। उहा पहिरीं मस्जिद आहे। ऐं जेकॾहिं तव्हां 2 रकातूं उते उन में नफ़िल पढ़ो था त इहो बि हिकिड़े उमिरि जो सवाबु आहे। त मूं तक़रीबन 3 उमिरा कया। हिकिड़ो इहो मस्जिद कुबा वारो, ॿियो पोचण शर्त उमिरो कयोसीं, ऐं 4 उमिरो मूं वरी पंहिंजो
वालिद वालदा सुभान ॾाॾे ॾाॾे नानी नानी इन्हनि जी नियत सां उहो सुभान कयो। अल्लाह माशाअल्लाह। छाकाणि त उहे हाणे हिन दुनिया में न आहिनि हाँ हाँ त असीं ई उन्हनि जे लाइ सही ॻाल्हि दुआऊं घुरंदासीं, बिल्कुलु। दुआऊं कयूं था। बिल्कुलु ऐं वधि खां वधि जेको ऐं हरम पाक में 1,00,000 निमाज़ुनि जो सवाबु आहे हिकिड़ी निमाज़ जो। वरी मस्जिद नबवी में 50,000 निमाज़ुनि जो सवाबु आहे। त जेके निमाज़ूं ज़िंदगी में क़ज़ाए उमिरी जंहिंखे चऊं उहे निमाज़ूं पढ़जनि वधि खां वधि। हर निमाज़ सां गॾु ॿ ॿ निमाज़ूं आऊं पढ़ंदो हुउसि उहे, त जीअं जेतिरो थी सघे माण्हू सही। छाकाणि त हीअ दुनिया ख़्वाबु आहे। हिते इंसान जहिड़ो किराए जे घर में थो रहे, हलणो सभिनी खे ओॾे ई आहे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे सर। तव्हां यकीन कयो हे जेको सॼे पाकिस्तान में जेको हींअर हिकिड़ो सैलाबी सिलसिलो हली रहियो आहे, बरसाती सिलसिलो हली रहियो आहे, तव्हां ॾिसो हींअर जेको सवात बुनेर में जेको सैलाब आयो उन में हालत थी वई आहे। केतिरा माण्हू मरी विया वेचारा, ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया। हींअर मैदान ठही वियो आहे, हींअर सिर्फ़ु उते दरिया आहे। ॻोठ काॾे विया वल्ला आलम, माण्हू काॾे विया का ख़बर कोन्हे। गाॾियुनि जूं गाॾियूं तबाह थी वियूं। जेके माण्हू ख़ासि कराची मां, लाहौर मां, इस्लामाबाद मां, जाए जाए तां जेके घुमणु फिरणु पिया वञनि, उन्हनि खे कहिड़ी ख़बर हुई त इहा हिननि जी ज़िंदगी जी आख़िरी सैरो तफ़री हूंदी। ॿारनि बचनि समेत उते पहुता आहिनि। को हिकिड़ो इंसानु शायदि बचियो हूंदो, बाक़ी सभु ख़तमु थी विया। मां हिकिड़ी तस्वीर ॾिठी जॾहिं हाणे थोरो दरिया शांति थियो आहे, बरसाती सिलसिलो रुकियो आहे, सिजु निकितो आहे, ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन हली रहियो आहे, त उते हाणे दरिया छा आहे जो पहिरियां त दरिया वहाए वियो सभिनीनि खे। उन खां पोइ जॾहिं लाशूं उन मां निकिरणु शुरू थियूं आहिनि, लाशूं हाणे ज़ाहिर मथे अचणु शुरू थी वियूं आहिनि, त उन्हनि में हिकिड़ो ॿारु, नंढिड़ो मासूम ॿारु जेको 5 या 6 महीननि जो हूंदो, मां पंहिंजे सीने सां उन ॿार खे लॻायो आहे। चवंदा आहिनि त मां जो को पीउ जो माउ जो को बि नेमल बदल कोन्हे, हो पंहिंजे औलाद जे लाइ उन वक़्तु जेको आहे न ढाल थी बीह थी रहे पई। उन वक़्तु हिकिड़ो पहाड़ ठही बीह थी रहे पई जेकॾहिं तव्हांजे औलाद ते का मुश्किल थी अचे त। हुन औरत जेको आहे पंहिंजे बचे खे ईअं भाकुर में विधो आहे त हू मरंदे मरी वई, ॿार बि उते शहीद थी वियो, पाण बि शहीद थी वई, पर हुन जी ॿाहुनि मां उहो ॿारु न निकितो आहे ऐं उन जी लाश उअं ई ॿार सां गॾु हीअं मथे निकिती आहे। ऐं उते माण्हुनि खे तौबा तौबा माण्हुनि कई आहे, ताजुब कयो आहे माण्हुनि ऐं इस्तग़फ़ार कयो आहे माण्हुनि, ऐं इहो ई चयो अथनि त भई तौबा कयो, ही क़यामत जी निशानियूं आहिनि ऐं असांखे वाक़ई अलाह ॾे ई वापसि वञिणो आहे, पर इन शर्त ते त असां पंहिंजनि अमालनि खे दुरुस्त कयूं ऐं कंहिंजी दिलि आज़ारी न कयूं। सो हिते मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त सर जिन फिल्मुनि में एक्टिंग कई आहे उन्हनि मां कुझु फिल्मूं इहे आहिनि जेके महबूब मिठा 1971 में, ऐं ॿी मूवी आहे सोढा पुट सिंध जा 1972 में, ऐं शहीद जंहिंमें अंग्रेज़ मेजर जो किरदारु निभायो हुयो सर, ऐं उन खां अलावा जीए लतीफ़ ऐं अली गौहर। सो इन्हनि हवाले सां बि असां सर सां ॻाल्हाईंदासीं। सर जा पुट बि हिते मौजूदु आहिनि सारिम, उन्हनि खे ॿीहर भलीकार कंदासीं। कीअं आहियो सर, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे तव्हांजी? अल्लाह जो शुक्र। अच्छा माशाल्लाह। तव्हांखे इहो जेको मीडिया में जेको बि तव्हां कमु कयो आहे, थोरो घणो एसोसिएट डायरेक्टर PTV ते, वरी KTN ते, इहो बाबा खे ॾिसी तव्हांखे शौक़ु थियो हुयो या बाबा ई तव्हांखे चयो त तव्हांखे करिणो आहे? वालिद साहब पाण सां गॾु रखियो त पोइ शौक़ु पैदा थी वियो, त पोइ हरे हरे सिखी वियासीं ऐं शौक़ जे करे जल्दी सिखियासीं। पोइ इन शइ खे तव्हां अॻिते छो न वधायो? जीअं सर जी माशाल्लाह हिकिड़ी लाइफ गुज़री आहे, एक्टिंग में प्रोड्यूसर रहिया, डायरेक्शन कई, तव्हां इन शइ खे कंटिन्यू छो न रखियो? मूं असल में प्राइवेट चैनल को सॾंदो, जीअं KTN जे सॾे हा, मां फस्ट सीरियल बि KTN जी कराई हुई असिस्ट, त को सॾंदो त कंदासीं। अच्छा जी। अच्छा, तव्हां पाण कॾहिं सोचो न त मां मतिलबु यंग आहियां, यंग जीअं टैलेंट हूंदो आहे ऐं जंहिंमें असां चवंदा आहियूं त हिन वक़्तु असांखे इलाही नवनि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके अचनि, पंहिंजो कमु ॾेखारनि, पंहिंजो टैलेंट ॾेखारनि, चाहे ड्रामनि जी डायरेक्शन जी सूरत में हुजे, चाहे लिखिया जी सूरत में हुजे, त तव्हांखे इहो शौक़ु न थियो त मां बि कुझु लिखां ऐं KTN खे या कंहिं बि चैनल खे ॾियां ड्रामो? लिखण जो शौक़ु त न आहे, पर डायरेक्शन जो हो शौक़ु।
अञा बि आहे, जेकॾहिं को कमु मिलंदो त इनशाला ज़रूरु कंदासीं। तव्हां पंहिंजी प्रोडक्शन खोले छॾियो न। ईअं बि करे सघो था, ईअं बि करे सघिजे थो, पंहिंजी प्रोडक्शन कयो, बिल्कुलु कुझु ड्रामा वामा ठाहे करे प्राइवेट में तव्हां कंहिं चैनल खे ॾेई छॾियो। बिल्कुलु ईअं बि करे ईअं सघो बि था करे था सघूं। नथो थी सघे, इहे बिल्कुलु थी सघे थो। ॾुखियो कमु आहे। असुल में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामो तमामु ॾुखी शइ आहे। ॾुखी शइ। सर, इन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं था, हिते ब्रेक जो वक़्तु थियो, ब्रेक खां पोइ जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, काले नमन जो जल्दी हाज़िर। भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर अव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे ऐं असांखे कॉल कयो। नवाब मेहदी साहब सां बि ॻाल्हाए सघो था। उन खां अलावा मौसम जे हवाले सां बि असां सां डिस्कस करे सघो था, ॿुधाए सघो था त तव्हां कहिड़े शहर मां कॉल कई आहे, किथे किथे बरसाति थी रही आहे ऐं कराची में कहिड़े हंधि तव्हां रहिया आहियो, रहो पिया था ऐं उतां किथां तव्हां कॉल करे रहिया आहियो, कराची में किथे किथे बरसाति थी रही आहे। सर, जीअं ब्रेक खां पहिरियां ड्रामे जे हवाले सां ॻाल्हि थी रही हुई त तव्हां चओ पिया त ड्रामो ठाहिणु या लिखणु ॾाढो ॾुखियो आहे। सो PTV जो उहो वक़्तु तव्हां ॾिठो आहे, उरूज ॾिठो आहे, माशाल्लाह तव्हां पाण बि कमु कयो आहे। PTV ते उन टाइम कमु करणु या कमु मिलणु ॾाढो ॾुखियो हूंदो हुयो ऐं हाणे तव्हां ॾिसो था त कमु ई कोन्हे। PTV ते उन वक़्त में वॾा वॾा प्रोड्यूसर हूंदा हुआ। अब्दुल करीम बलोच साहब पायोनियर आहे PTV जो, ऐं ज़ुल्फ़कार नक़वी साहब उन जो असिस्टेंट हूंदो हो। अब्दुल करीम बलोच साहब जिन वॾी महिनत कई ऐं जेके बि PTV में सिंधी भर्ती थिया उहे बलोच साहब जे दौर में भर्ती थिया ऐं ॿिया बि असांजा कई प्रोड्यूसर हुआ PTV में, सुठा प्रोग्राम थींदा हुआ ऐं आहिस्ते आहिस्ते पोइ PTV ॾींहों ॾींहुं जीअं वरी मूं जेको आख़िरी सीरियल कयो PTV में, पहिरियों सीरियल ओड़ा कयो हुउमि, उहो 16 किस्तुनि जो हो ऐं उहो ब्रांडेड स्पॉन्सर हो। अच्छा। फिलिप्स नाटक रंग। अच्छा। हा, ऐं उन में 4 ट्रैक कहाणी हुई ऐं उन दौर में को बि प्राइवेट चैनल कोन हो, इन करे माण्हू न उर्दू जो हो न सिंधी जो हो, हिकिड़ो ई PTV हूंदो हुयो। हा, ऐं उहो ड्रामो शिकारपुर जेकोबाद लाड़काणो माण्हू ॿुधाईंदा त असां कलाक अॻे वेही ड्रामे जो इंतज़ारु कंदा हुआसीं। ऐं उन खां पोइ असांजो KTN आयो, वरी KTN तां ड्रामा शुरू थिया, इंडस्ट्री बि आयो। त PTV ते जॾहिं माण्हू ईंदा हुआ त गेट ते वेठा हूंदा हुआ, उन्हनि खे अंदरि सॾण वारी पर कान हूंदी हुई। एतिरे क़दुरु जो काफ़ी असांजा ॻाइणा उन्हनि खे बि अंदरि एंट्री कान मिलंदी हुई जेसि ताईं प्रोड्यूसर पास न मोकिले। असां उन वक़्त में PTV में ईंदा हुआसीं ऐं नंढा नंढा रोल कंदा हुआसीं शौक़िया फ़नकार जी हैसियत में, ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते सीरियल कयासीं। मतिलबु त पोइ समेजे साहब या बेदिल मसरूर साहब इन्हनि सां गॾु कमु कयोसीं। मूं जेके ड्रामा कया उन्हनि में मूं अमर जलील साहब जो ड्रामो कयो, मूं महमूद मुग़ल साहब जो ड्रामो कयो, आगा रफ़ीक साहब जो ड्रामो कयुमि, शमशेर हैदरी साहब जो ड्रामो कयुमि, पर रज़ाक मेहर जो ड्रामो कयुमि, ऐं ॿियो ड्रामो जेको मूं कयो सो अदी नूरुल्लाह शाह जो ड्रामो कयो। अच्छा। ऐं उन ई ड्रामे ते मूंखे प्रमोशन मिलियो हो। ऐं उन वक़्त में छा आहे त ड्रामो उहो ई माण्हू करे सघे थो जंहिंखे हर फील्ड जी ख़बर हुजे। रेडियो में सेखारियो वञे थो त कीअं ॻाल्हाइजे, सही, केतिरे
जगह तां ॻाल्हाइजे, माइक केतिरो परे रखिजे। ऐं PTV में फुटवर्क सॼो सम्झायो वञे थो, रिहर्सलूं थींदियूं हुयूं। हाणे त रिहर्सल थिए ई कान थी। पोइ जेके प्रोड्यूसर रिटायर थी विया, सेकेंड लाइन PTV में कान आई। मेकअप आर्टिस्ट रिटायर थी विया, मेकअप आर्टिस्ट कोन्हनि। सेट डिज़ाइनर रिटायर थी विया, सेट डिज़ाइनर कोन्हनि। इंजीनियर रिटायर थी विया, इंजीनियर कोन्हनि। कैमरामैन रिटायर थी विया, कैमरामैन कोन्हनि। प्रोड्यूसर रिटायर थी विया, प्रोड्यूसर कोन्हनि। मौजूदा जेको जनरल मैनेजर PTV जो असांजो तमामु प्यारी शख़्सियत साईं अमजद शाह साहब, उन मूंखे चयो त तव्हां PTV में अची ड्रामो कयो, ख़ुदि लिखो, ख़ुदि डायरेक्शन ॾियो, जेको प्रोड्यूसर तव्हां चवंदो तव्हांखे ऐं हेल्प में ॾींदुसि, तव्हांखे असिस्ट कंदो। हाणे मूं पुछो त PTV में ड्रामा छो नथा अचनि सिंधी, चवंदा कंहिंखां करायूं। सर इते हिकिड़ी कॉल वठां, पोइ हिन ॻाल्हि खे कंटिन्यू कयूं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी, केरु पियो ॻाल्हाए भेण? जी, आऊं एडवोकेट शाइस्ता थी ॻाल्हायां कराची मां। जी जी अदी, छा चवणु चाहींदव? मूंखे नवाब साहब सां हिकिड़ो क्वेश्चन करिणो हुयो। लाइव प्रोग्राम आई गेस हले पियो। जी जी। त क्वेश्चन पोइ आऊं कीअं थी पुछी सघां? जी जी पुछो। क्वेश्चन मुंहिंजो इहो आहे त रिसेंटली मूं पेपर में पढ़ियो हुयो त नवाब साहब जेको आहे उहो ड्रामनि खे अलविदा चई चुको आहे। त छो, मतलब एतिरो सुठो प्रोड्यूसर, एतिरो असांजो सीनियर आर्टिस्ट ड्रामा कीअं थो छॾे सघे? ठीकु आहे भेण, तव्हांखे तव्हांजे सवाल जो जवाबु बिल्कुलु ॾियूं था। ऐं जॾहिं बि कॉल कंदा कयो व्यूअर्स, त प्लीज़ रिक्वेस्ट आहे त TV जो वॉल्यूम घटि करे उन खां पोइ असांजे प्रोग्राम में शामिलु थींदा कयो। वॾी महिरबानी भेण, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। अच्छा, हिननि जो सवाल इहो आहे त तव्हां किथे पढ़ियो आहे हिननि त तव्हां जेको आहे ड्रामनि खे अलविदा चई चुका आहियो, ऐं तव्हां जहिड़ो मतिलबु एॾो सीनियर प्रोड्यूसर एक्टर ड्रामनि में छो कोन थो कमु करे? अवल त PTV में ड्रामा थियनि ई कोन था हाणे, ऐं न को सिंधी न को उर्दू। बजट कान्हे, पैसा कोन्हनि, ऐं जेके असांजा प्राइवेट चैनल आहिनि उन में हिकिड़ो हींअर ही वाहिद असांजो KTN आहे जेको ड्रामा कराए थो, जिते स्क्रिप्ट एडिटर आहिनि जेके स्क्रिप्ट पढ़नि था ऐं ड्रामा पेश कनि था। हाणे अदाकारी कजे त किथे कजे? ऐं मूं वाक़ई बयानु ॾिनो आहे, कल्ह छपियो आहे काविशा अख़बार में, त असीं डिसऑर्डर्ड थी विया आहियूं। हींअर हर को माण्हू पंहिंजे मोबाइल ते चैनल खोले वेठो आहे, ऐं जेकॾहिं सिंधी ड्रामा असीं ॾिसूं था त सिंधी ड्रामनि में रुॻो सुल्तान राई, मुस्तफ़ा कुरैशी, हा हू, कलेशन कोफ, मार धाड़। PTV जा ड्रामा अलॻि हुआ, उहे फैमिली ड्रामा हूंदा हुआ, माण्हू उहे ॾिसंदो। वरी दोस्त चवनि था त तव्हां उर्दू ड्रामनि में छो कोन था कमु कयो? असांजी सीनियर अदी सुल्ताना सिद्दीकी साहिबा, ऐं मिली बि आयो थोमांसि, तमामु घणो भाईंदी बि हुई, मूं असिस्ट बि कयोमांसि। सो मूंखे चए त हाणे तोखां तव्हां मोबाइल में पंहिंजो मोबाइल नंबर ॿुधाए छॾ। पोइ वरी रिकॉर्ड कयईं, चई हाणे तोखे आउं कीअं चवां, तूं ड्रामनि में कमु कर। मूं चयो आउं इन ख़्याल सां कोन, आउं तव्हां सां मिलण लाइ आयो आहियां, काफ़ी अरसो थी चुको हो। उर्दू ड्रामनि में तव्हां ॾिसंदो त हींअर अदी सुल्ताना साहिबा जो चैनल आहे, हम TV आहे, या ॿिया 2-3 चैनल आहिनि जिन तां ड्रामा अचनि था, पर उहो हिकिड़ो ई घर, हिकिड़ी फैमिली, हिकिड़ो ई उहो सॼो कंटेंट कोन्हे। असल में ड्रामो जेको आहे सो उन जो कैनवास वॾो हुअणु घुरिजे। ॾिसो न, असांजे ॿाहिराड़ी जा आहिनि मसइला आहिनि, असां वटि उर्दू ड्रामनि में ॿाहिराड़ी छो कोन्हे? तव्हां थर खे खणो, थर जो हिकिड़ो अलॻि कल्चर आहे, तव्हां उन कल्चर ते ड्रामा ठाहियो, वॾा वॾा किताब लिखियल आहिनि, सभु मूं वटि आहिनि थर जा, टोटल कल्चर मूं वटि आहे। थर ते तव्हां ड्रामो लिखी सघो था। डायरेक्शन ॾींदा कंदुसि, जेके हींअर डायरेक्टर आहिनि, मूंखे मैडम
पंहिंजी KTN जी, उन मूंखे चयो, चई त असीं त फूड जा पैसा सभु कुझु ॾियूं था, पोइ ही छो फ़नकार रड़ियूं छो था कनि त असांखे खाधो सही कोन थो मिले? असीं त पैसा ॾियूं था। मिसाल हिकिड़ो जेकॾहिं आउं ड्रामो कंदुसि, डायरेक्शन ॾींदुसि, त आउं त फूड मां त पैसा कोन खाईंदुसि, आउं फ़नकारनि जा कन्वेंस मां पैसा त कोन खाईंदुसि, मूंखे डायरेक्शन जा पैसा बि कोन था खपनि। ऐं छाजे लाइ वठां डायरेक्शन जा पैसा? ऐं चाहियां थो त जेके नवां डायरेक्टर आहिनि असांजे हिन चैनल जा, उन्हनि खे तरबियत ॾियूं। साईं अमजद शाह ख़ुदि PTV वारे मूंखे चयो त तव्हांखे असां ॾियूं था प्रोड्यूसर, तव्हां उन्हनि खे सेखारियो त डायरेक्शन छा थींदी आहे। डायरेक्शन हिकिड़ी ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। जीअं ड्रामो लिखणु ॾुखी ॻाल्हि आहे, ईअं उन जी डायरेक्शन ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं हमेशह पाण कैरेक्टराइज़ेशन कंदो हुउसि, अदाकार खणंदो हुउसि, पोइ उन्हनि खां कमु वठिजे न। हाणे हिकिड़ो डायरेक्टर रुॻो स्क्रिप्ट पढ़ियो बीठो ॿुधाए, पहिरीं त उनखे कैरेक्टर सम्झा। मिसाल हिकिड़ो आउं डायरेक्टर आहियां, उन में 20 आर्टिस्ट आहिनि, मेल फीमेल, त कहाणी मुंहिंजे ज़हन में हुजे त मूंखे ख़बर पवे त हिन आर्टिस्ट जो कैरेक्टर छा आहे, तव्हांजो कैरेक्टर छा आहे। त आउं जॾहिं बि तव्हां पंहिंजे कैरेक्टर खां हटंदो त आउं उते रोके तव्हांखे ॿुधाईंदुसि त तव्हां ही ग़लति परफॉर्म पिया कयो, या तव्हां डायलॉग डिलीवरी ग़लति ॾिनी आहे, तव्हां एक्सप्रेशन ग़लति ॾिनो आहे। मूंखे हिकिड़े माण्हू चयो, चई त तूं मूंखे गार ॾे कंहिं वक़्त में। मूं चयो छो ॾियां गार? चई न मूंखे ॾे। मूं चयो छो ॾियां? चई न मूंखे ॾे। नेठि ॾिनीमांसि। चई हाणे मुंहिंजी तारीफ़ कर, तूं तमामु सुठो माण्हू हुई, तूं तमामु शरीफ़ माण्हू हुई। पर उहे चयोमांसि, चई मुंहिंजे चहिरे ते को तासुरु आयो गार ॾियणु वक़्तु या? जो न। चई तव्हां में इहा कमी आहे, माना इहा घटिताई आहे। मिसाल हिकिड़ो को कावड़ करे थो त तव्हां उनजो रिएक्शन ॾियो। जेकॾहिं तव्हांखे बुरो भलो चवे थो त तव्हां उनजो रिएक्शन ॾियो। जेकॾहिं नेकी करे थो त तव्हां उनजो रिएक्शन ॾियो। उहो आहे कोन। हाणे मिसाल हिकिड़ो आउं हिकिड़ी पिच खयो बीठो आहियां, त ॿियो जेको आर्टिस्ट अचे थो उहो उन पिच सां अची मिलाए या हेठां खां करे खणे। इहे मुक़ाबला थींदा PTV में, सेखारियो वेंदो। नाटक रंग हिकिड़ो अहिड़ो जंडु हूंदो जंहिंमें पीउ माण्हू तयारु थींदो ऐं आर्टिस्ट उनखे पोइ कंहिं बि फील्ड में केरु उनखे डिफीट कोन ॾेई सघंदो। असांखे सेखारियो वेंदो त हीअ ग़लती आहे तव्हां में। वॾा वॾा तक़रीबन सभई आर्टिस्ट जान छॾे विया हुआ। गुलाब चांडियो, महमूद सिद्दीकी, शफ़ी मोहम्मद शाह, नूर मोहम्मद लाशारी ऐं कुर्बान जिलानी, अनवर सोलंगी, जेके बि वॾा वॾा आर्टिस्ट हुआ कमर में, सभु शहबाज दुरानी, मैडम कुलसुम सुल्तान, पंहिंजो शहज़ादी या रोशन अता, सभु वीचारा वॾा वॾा आर्टिस्ट जान छॾे विया। हाणे केरु आहे? हाणे बाक़ी 2-3 आर्टिस्ट वञी रहिया आहिनि, से बि हाणे ड्रामनि में कमु नथा कनि, छाकाणि त उहे चाहिनि था त असांखे मुआवज़ो मिले ऐं मुआवज़ो जाइज़ हक़ आहे। पर जेकॾहिं मिसाल हिकिड़ो मिसाल, ही मुंहिंजो चैनल आहे, छाकाणि त हिन फैमिली सां मुंहिंजा फैमिली वास्ता आहिनि। असांजा बिजलियुनि जा बिल, स्टाफ जा पघार ऐं टैक्स, जेकॾहिं उहे ॾींदा त हिन असांजो हेतिरो हिकिड़ो आहे मीडिया जंहिंमें असांखे एडवर्टाइज़ मिले थी। हाणे उन मां इहे सभु पुरावा किथां थींदा? ऐं उर्दू ड्रामनि जा केतिरा एडवर्टाइज़ आहिनि, सही था चओ, उहे त पूरत कयो वेठा आहिनि। त पैसा बि वधीक था ॾियनि आर्टिस्टनि खे, लख लख 2-2 लख। हिते जेकॾहिं कंहिंखे महीने में 25,000 मिलंदा, चवंदा थोरा था मिलनि। बाबा तव्हां ॾिसो त सही पंहिंजनि चैनलनि जी हालति कहिड़ी आहे। तव्हां उन्हनि सां सहकार त कयो। त जेकॾहिं मूं इहो चयो आहे त बराबरि ऐं अदाकारी कोन कंदुसि, पर जेकॾहिं मूंखे डायरेक्शन ॾिनी वेंदी या मूंखे चयो वेंदो तव्हां ड्रामा लिखो त आउं लिखंदुसि, छाकाणि त मूं PTV में पंहिंजा ड्रामा लिखाया आहिनि ऐं ॾींदो हुउसि त बाक़ाइदा ही मौज़ू आहे, मूंखे ड्रामो लिखी ॾियो। पर सर जीअं हाणे तव्हां हालातनि जो सॼो हिकिड़ो मंज़र पेश कयो PTV या KTN XYZ, हालात बहितर बि त थी सघनि था। बिल्कुलु थी सघनि था। उन्हनि खे बहितर कीअं कजे? उन्हनि खे बहितर इहो कजे, ईअं कजे जो पहिरीं त मिसाल हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। मूंखे जेकॾहिं PTV वारा चवनि
त तव्हां अची PTV में ड्रामो कयो। तव्हांखे यादि हूंदो अवां बि PTV में कमु कयो आहे। बिल्कुलु साल साल ॾेढ साल खां पोइ पेमेंट थींदी हुई। बिल्कुलु थींदी। हींअर बि ईअं थी सघे थो जेकॾहिं आउं कंहिं बि आर्टिस्ट खे कंहिं बि अदाकार खे बुक कंदुसि ऐं उनखे ॿुधाईंदुसि त बाबा PTV जा ही हालात आहिनि, तोखे असां सां सहकार करिणो पवंदो, पेमेंट मिलंदी। PTV कंहिंजी पेमेंट खाधी कान्हे, तव्हांखे मिलंदी पर थोरी लेट मिले थी पर मिले थी। ऐं उहे सहकार कंदा। ड्रामो लिखायूं उहे आर्टिस्ट। हिकिड़ो असांजो जेको इदारो आहे जंहिंखे असीं कमर्शियल चऊं, एडवर्टाइज़, उहो जेकॾहिं असांखे उहे जेके वेठा आहिनि उहे वांदा वेठा आहिनि, पघारूं वेठा खणनि, बाबा उन्हनि खे चओनि त वञी एडवर्टाइज़ खणी अचो। PTV जे ड्रामनि खे एडवर्टाइज़ मिलंदी त PTV कमाईंदी त ड्रामा थींदा न। हाणे PTV खे ड्रामा कोन मिलंदा। अच्छा 12 प्रोग्राम ख़रीद कया पिया वञनि, इहो ई सबबु आहे PTV जे ज़वाल जो। त 12 प्रोग्राम ख़रीद कया पिया वञनि पर पंहिंजनि प्रोड्यूसरनि खां डायरेक्टरनि खां प्रोग्राम नथा कराया वञनि। असां हींअर बि असांजूं ख़िदमतूं हाज़िर आहिनि PTV जे लाइ, हर इदारे जे लाइ। असांजे KTN जे लाइ बि असांजूं, इहा असांजो चैनल आहे, सिंधी चैनल आहे। असीं हिते कमु कंदासूं, डायरेक्शनूं ॾींदासूं, असांखे पैसा कोन था खपनि। पर जेके आर्टिस्ट कमु कनि था उन्हनि खे तव्हां मानी ॾींदो न, भाड़ो त ॾींदो न, पेमेंट भले उनखे पोइ उहा त मिले थी सर, उहा त मिलंदी आहे, हिते बि मिलंदी आहे। असांखे PTV ते जेकॾहिं चवंदा त असीं उते बि कमु करण लाइ तयारु आहियूं, पर सुठनि राइटरनि खां लिखारायो न। हा, ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी स्टोरी लाइन जेका आहे उहा सुठी हुजे। ऐं जीअं हिकिड़ो वक़्तु हूंदो हुयो शहरी ड्रामा बि ठहंदा हुआ, ॻोठाणा ड्रामा बि ठहंदा हुआ, बैलेंस हुजे, स्टोरीज़ हुजनि। ऐं अॼुकल्ह जा जेके करंट इशूज़ आहिनि, करंट शयूं आहिनि, जीअं त थर जी ॻाल्हि कई, असांखे थर ते कमु करणु घुरिजे। इलाही अहिड़ा जेके आहिनि स्टोरीज़ थी सघनि थियूं। कॉन्टेंट बेसिकली तव्हांजो हूंदो आहे। मां हमेशह इहा ई ॻाल्हि कंदी आहियां, अॼु सर बि उहा ई ॻाल्हि थो करे त तव्हांजो कॉन्टेंट हूंदो जंहिं ते तव्हां कमु कंदा त तव्हांजी स्टोरी सुठी ठहंदी, स्टोरी बोर्ड तव्हांजो सुठो ठहंदो। जॾहिं असां वटि कॉन्टेंट ई न हूंदो त असां काई बि स्टोरी खणी करे कॉपी पेस्ट कंदासीं त हुनजो को फ़ाइदो कोन्हे। त तव्हां जहिड़ा सीनियर माण्हू जेकॾहिं कमु कंदा, कॉन्टेंट आणींदा, स्टोरीज़ लिखंदा त ज़ाहिर आहे बहितरी कीअं न ईंदी, थी सघे थी बहितरी। ऐं असां त चाहियूं था त तव्हां ॿीहर जेको आहे कमु कयो, लिखो। तव्हां भली डायरेक्शन कयो न कयो, तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो पर्सनल आहे, पर तव्हां ड्रामो ज़रूरु लिखो सर। ड्रामो कजे। ऐं तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं मूंखे चवंदा त बाबा कहिड़ो बि चैनल मूंखे चवंदा त बाबा ड्रामा कयो, सिंधी में कयो या उर्दू में कयो। हाणे हिकिड़ो माण्हू उर्दू वन लाइन लिखे थो, उहा वन लाइन जेसि ताईं वञी इस्लामाबाद मां पास थी अचे। हा, इहो वॾो हिकिड़ो मसइलो आहे सर। हिते हिकिड़ी कॉल वठणु चाहींदमि, काफ़ी देरि खां वेट ते हुया। हलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? अजी मां करीम ॾिनो नवाब शाह मां पियो ॻाल्हायां। जी जी भाउ, छा चवणु चाहींदव? अजी मां इहो पुछण थो चाहियां त नवाब साहब जन जा मां नंढे हूंदे ड्रामा ॾिठा हुआ। PTV ते जंगल ड्रामो हो, दीवारें ड्रामो जेको हलियो, ऐं उन में उर्दू ऐं सिंधी मिक्स करे उहे ड्रामा हलंदा, कल्चर टाइप उन में ॾेखारियो वेंदो। अहिड़ा ड्रामा जेके आहिनि से हाणे नथा अचनि। ऐं भाउ, मूंखे तव्हांजी आवाज़ नथी अचे पई। जी हेलो हेलो अदी, मुंहिंजो इहो आहे त PTV एतिरो पोइ ते छो हलियो हुयो? सर उहा ई ॻाल्हि कनि पिया हींअर त मतिलबु काफ़ी इशूज़ आहिनि। जी, ॿियो कुझु चवणु चाहींदो? न अदी, इहो ई बसि नवाब साहब जन खे ॾिठोसीं, तमामु लीजेंड एक्टर आहिनि। ऐं इन खां अलावा नवाब साहब जन जी मां फिल्म बि ॾिठी, शहीद फिल्म सिनेमा ते ॾिठी, हैदराबाद में ॾिठी अची असां। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। ठीकु आहे भाउ, वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। उहा ई ॻाल्हि था कनि त PTV पोइ हिते छो हलियो वियो, उहा तव्हां ऑलरेडी ॿुधाए चुका आहियो। ऐं हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका तव्हां ॻाल्हि कयो पिया त हितां हले थो हिकिड़ो प्रोजेक्ट, उहो वञी इस्लामाबाद मां अप्रूव थी अचे, त एतिरो टाइम कंहिं वटि बि कोन्हे। ॿियो अर्ज़ु तव्हांखे मैडम आउं इहो ॿुधायां त असांजा इशूज़ जेके आहिनि, असल में त ड्रामो जेको आहे असां वटि आयो, उर्दू में आयो, पर ॿाहिरां आयो। अंग्रेज़ी जेके ड्रामा हुआ, अफ़साना हुआ, उन्हनि तां उर्दू में आयो।
उर्दू मां पोइ वरी सिंधी में आयो। हाणे जॾहिं उहे ड्रामा आहिनि असांजे ॿाहिराड़ी में, ॿाहिराड़ी जूं छोकिरियूं आहिनि, उन्हनि जा मसाला कोन्हनि, बिल्कुलु आहिनि, इलाही मसला उन्हनि जी शादियुनि जा मसाला आहिनि, उन्हनि जे घरेलू मसाला आहिनि, उन्हनि जी तालीम जा मसाला आहिनि। ऐं तंहिंखां पोइ कई असांजा कल्चर, हाणे जेसि ताईं माण्हू खे पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो न हूंदो, पढ़ंदो न, अफ़साना न पढ़ंदो, ड्रामा न पढ़ंदो, त ड्रामो छा आहे, ड्रामे में ड्रामो असल में लफ़्ज़ ड्राओ यूनानी लफ़्ज़ आहे, माना करे ॾेखारणु, जेको लिखियो वञे उहो करे ॾेखारणु। तव्हां जेकॾहिं हिकिड़ी शइ लिखो था त उन लिखियल शइ खे वरी तव्हां करे बि ॾेखारियो न। असुलु शइ हूंदी आहे प्लाट, जेसि ताईं प्लाट हूंदो उन ते तव्हां जाइ ठाहींदो, दरियूं हूंदा, दरवाज़ा हूंदा, भितूं हूंदियूं, छित हूंदी, ईअं ई हिकिड़ो ड्रामो आहे। बसि ॻाल्हि इहा आहे त उनजो जेको आहे न पिलर मज़बूत हुजणु घुरिजे, उहो मज़बूत हूंदो त पोइ इमारत पाणी पाणी ठही वेंदी। सो हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। तव्हांखे भलीकार करे रहिया आहियूं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था। अच्छा सर, तव्हां इहो ॿुधायो त बाबा खे जेको आहे तव्हां नंढे हूंदे खां ई ड्रामनि में ॾिठो, एक्टिंग कंदे बि ॾिठो हूंदो ज़ाहिर आहे, वरी डायरेक्शन, कीअं मतिलबु हिकिड़ो फील थींदो हुयो? सुठो लॻंदो जी। ऐं बाबा जा फैन्स हूंदा हुआ? फैन्स हूंदा, बिल्कुलु। शहीद फिल्म ॾिसणु जॾहिं वियासीं तॾहिं सिनेमा जे ॿाहिरि जाम माण्हुनि बाबा खे घेरे वरितो, असीं नंढड़ा हुआसीं। सही। जेको शहीद फिल्म, उन में रोज़ानी मथे ते पाकी घुमाईंदा हुआसीं, गंजो अंग्रेज़ो ऐं विलेन, मेन विलेन। सही। त जॾहिं वाइफ ॿार असां सभु जॾहिं हैदराबाद जी सिनेमा में पहुतासीं त उते नेगेटिव कैरेक्टर हो ऐं पावरफुल कैरेक्टर हो। जंहिं महिल एंट्री जा माण्हू गारियूं ॾियनि, माण्हू गारियूं ॾियनि, अचे ई थो इहो पंहिंजो, हितां वरी हितां उभरी। मूं छा कयो जो मुंहुं लिकाए घर वारनि खे मूं चयो हलो घर, हाणे वेठा गारियूं जरींदासीं, हलो घर। अच्छा, मां सम्झंदी आहियां त जेके इहे कैरेक्टर्स हूंदा आहिनि न नेगेटिव, इन्हनि खे जेकॾहिं माण्हू कोई घटि वधि थो ॻाल्हाए न त सम्झो त उहो ऑलरेडी कामयाबु आहे, कामयाबु कैरेक्टर, तॾहिं त उहो मतिलबु एॾो कुझु ॿुधनि था। असल में छा वरी इहे मशवरा बि हूंदा त जेको असांजो मरहूम साईं शाह असद साहिबु वॾो मतिलबु क्रिएटिव डायरेक्टर हो। सो हिकिड़ी राति वेठा हुजूं, कचहरी कंदा हुआसीं राति जो। सो टंडे आदम जे रेस्ट हाउस में 2.5 महीना रहियासीं। त मूंखे चई यार सुभाणे हिकिड़ो सीन रिकॉर्ड करिणो आहे, हाणे छा कयूं, परेशान हुजे, राति जा 3 थिया हुजनि। मूं चयो कहिड़ो सीन आहे? चई यार हिकिड़ो गाॾियुनि जो रेड कराइणो आहे ऐं तुंहिंजो ब्रिगेडियर दोस्त आहे, उनखे चयो त फ़ौजी गाॾियूं ॾे। मूं चयो मार्शल जे दौर में केरु गाॾी ॾींदो? चई पोइ छा कयूं? उन गाॾी में तव्हां वञो था ऐं वञी रेड था कयो ऐं माण्हू था मारियो। मूं चयो सवली ॻाल्हि आहे। चई कीअं भला? मूं चयो तव्हां ईअं कयो, अधु मण मेट जो घुरायो ऐं उनखे दॿे में विझी पुसरायो। सुबुह जो तव्हां टोटल जेके जीपूं आहिनि उहे घुरायो ऐं उन्हनि जीपुनि खे तव्हां इहो मेट थपरायो, उनजो फ़ौजी कलर थी वेंदो। यार वाह जी ॻाल्हि कई। उन महिल ई सभिनी खे घुराई। चई बाबा मेट हथु कयो। पोइ एॾी मेट वाकई आई? हा, मेट आयो, गाॾियुनि खे थिपियूं
गाॾियूं सॼो फौजी कलर थी हुई, उन में सॼी शूटिंग उन में कईसीं। इहो सही आहे त आइडिया इहो आइडिया हूंदो हो, पुछंदो हो पर हीउ सीन इहो कीअं कयूं, सही ऐं या हीउ सीन इहो कीअं कयूं। मतिलबु त मूंखे एतिरो खुली छुटी ॾिनऊं जो मूंखे चयूं त तोखे जहिड़ो जीअं खपे उहे कैरेक्टर तूं कर, ऐं उहो मूं कैरेक्टर कयो। पोइ जेके मूं आवाज़ वरी डबिंग में भरिया, पोइ उन ते माण्हू ॾाढा लाफ्टर ॾींदा। पछाड़ी जो जंहिं महिल मंसूर बलोच मरहूम उनजो जेको मेन कैरेक्टर हो उहो खणी कलेक्शन मूं ॾे थो अचे, त उन महिल हाणे मुंहिंजे हथ में पिस्तौल बि कोन्हे को, गोलियूं ख़तमु थी वियूं। पोइ आउं चवांसि थो नो नो गुलाम हुसैन नो, हू चए थो येस नो गुलाम हुसैन। पोइ आउं टिकण कुटियां थो ऐं रड़ियूं थो कयां, पोइ बस टणे थो, पोइ उन ते आउं सॼो ई फिरां थो। न इहो क्लाइमेक्स जो सीन हो। अच्छा, तव्हां त इहो कैरेक्टर सूट बि ॾाढो कयो हूंदो। ॾाढो हींअर बि तव्हां ॾिसंदव न त हीअ आहे रखियल आहे, ऐं इहो ड्रामो इहो फिल्म। ऐं तंहिंखां पोइ ॿियो जेको ड्रामो अदी नूरदा शाह जो मूं कयो हो, ऐं पर मूंखे मुनीर पठान साहब, ऐं नालो खणां थो, मुनीर पठान साहब बेस्ट एक्टर आहे, बेस्ट एक्टर आहे। पर उन खां मूं कमु वरितो, विलियन बि कयोमांसि, वरी हीरो बि कयोमांसि, ॿिनि ड्रामनि में मुछूं कटे हीरो कयोमांसि। ऐं कहाणी मूं पाण ठाही, मूं सैर कुरैशी साहब मरहूम खां उन खां लिखाराई हिकिड़ो ड्रामो, उन खां लिखारायो। पोइ हिन खे माना उहो ड्रामो मूं अली गुल मलाह खे फस्ट टाइम हीरो मूं कयो ड्रामे में। त हुन जंहिं महिल परफॉर्म पे कयो त मुस्तफ़ा कुरैशी साहब जो उहो पहिरियों सिंधी ड्रामो हो जेको मूं अली गुल मलाह जो पीउ करे आंदो हो। अच्छा, ज़बरदस्त। त अली गुल मलाह ऐं पैनल ते मथे वेठो हुजा, जंहिं महिल कैरेक्टर करे पियो ऐं लही आयुसि, मूं चयोमांसि, मूं चयो तूं हिकिड़ो कॉमेडियन आहीं, तूं इन नमूने सां जेकॾहिं कैरेक्टर कंदे त माण्हू अफ़सोसदा त कोन थींदा, तूं ही परफॉर्म कर हिन नमूने सां। अपाच हिकिड़ो अपाच ऐं ॿी हिकिड़ी छोकिरी हुई परवीन, उन खां मूं गूंगी, अपाच हिकिड़ो हीरो आहे, गूंगी हीरोइन आहे, इन्हनि जी पाण में मूं लव स्टोरी ठाही हुई। तमामु ज़बरदस्त ड्रामो थियो हो उहो, ऐं इहे ड्रामा आऊं लिखाईंदो हुउसि। ज़बरदस्त। सर, हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, भाउ केरु पियो ॻाल्हाए? जी, मैं सब पहले तो माजरत चाहूँगा कि मैं नवाज साहब का फैन हूँ, लेकिन उर्दू में बात करूँगा, सिंधी समझ सकता हूँ, लेकिन मैं सिंधी ज़्यादा है। नो प्रॉब्लम जी, क्या कहना चाहेंगे आप? मेरा नाम साकिब शेख है, और मैं इनका जंगल ड्रामे और दीवारें मैंने देखा है, और मुकदमा कश्मीर से मैं ऑब्वियसली जो रोल था उसमें तो बड़ा इम्प्रेस हुआ हूँ, और इनका सिंधी लैंग्वेज का जो ड्रामा देखा था मैंने, जिंदगी का सफर, वो भी बहुत अच्छा था जी। पूछना मैं ये चाह रहा हूँ कि नवाज साहब का इतना वास्ट कैरियर है, इनका जिंदगी का एक्सपीरियंस भी बहुत ज्यादा है, तो अब आगे इन्होंने बिल्कुल ही कट ऑफ हो गए हैं चैनल से, ड्रामों में एक्टिंग से, तो क्या अपनी किसी जनरेशन को आगे लेके आना चाह रहे हैं, इनके बेटे या किसी को, या खुद ही आगे कंटिन्यू करेंगे? तो आगे, क्योंकि ज्यादा इनका जो टैलेंट है, इनका एक्सपीरियंस है, वो अभी आगे इतना आगे लोगों में पहुंचा नहीं है। ठीक है, इनकी जनरेशन में जाएगा या इनके थ्रू ही यही खुद ही आगे कंटिन्यू करेंगे अभी? ठीक है, आपको सवाल का जवाब मिलता है। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। अल्लाह हाफिज जी। मूं सम्झो कोन, हिन जो चवणु इहो हुयो त तव्हांजा ड्रामा ॾिठा अथई, उर्दू जा बि, सिंधी जा बि, तव्हांजो फैन बि आहे, तव्हांजो जेको बि कमु कयल आहे माशाल्लाह उनखे एप्रिशिएट थो करे। हाणे हिन जो सवाल इहो हुयो त तव्हांजो जेको बि टैलेंट आहे, तव्हां पंहिंजे औलाद जे थ्रू उनखे स्क्रीन ते आणणु चाहियो था, या तव्हां पाण ई उनखे कंटिन्यू कंदव? अदाकारी त कोन कंदुसि, ऐं मूं हिकिड़ो फर्ज़ंद मुंहिंजो उन हिते KTN में साइड हीरो जो कपुल सां रोल कयो हो। अच्छा, मारवी साहिबा सां। अच्छा, ऐं तमामु सुठो कैरेक्टर कयईं, ऐं आउं बि उन में हुउसि, ऐं मूं बि SP दाऊद जो कैरेक्टर कयो हो। अच्छा, रूबी अली उन में हीरोइन हुई। अच्छा अच्छा, ऐं शहनाज भट्टी मुंहिंजी घरवारी थी हुई। तमामु सुठो ड्रामो थियो, ऐं मुंहिंजे छोकिरे जो फस्ट अपीयरेंस हो, ऐं उन तमामु सुठो कयो। हाणे जेकॾहिं मिसाल हिकिड़ो PTV में असां ड्रामा कयूं हा, त PTV में परमिशन खां सवाइ नथा करणु ॾियनि, माना ज़ाल हुजे, पुटु हुजे, धीउ हुजे,
उहो पहिरीं हेड क्वार्टर मां परमिशन वठणी पवंदी। पोइ मिसाल हिकिड़ो जीअं अदी बीना हुई, बेदुल मसरूर साहिब जी घरवारी हुई, पर उनखे जंहिं ड्रामे में असीं कास्ट कंदा हुआसीं त बाक़ाइदा हेड क्वार्टर मां परमिशन वठणी पवंदी हुई। असल में हेड क्वार्टर में जेके हींअर वेठा आहिनि उन्हनि खे पाण खे जे आउं पर्सनली थो चवां, भले मूंसां ॻाल्हाइनि, बहस कनि, आउं तयारु आहियां, आउं प्रिपेयर आहियां। उन्हनि खे ख़बर ई कान्हे त ड्रामो छा आहे। अहिड़ा माण्हू स्क्रिप्ट ते वेठा आहिनि जिन खे स्क्रिप्ट जी का अल्फ़ जी ख़बर कान्हे। हाणे उहे वेठा स्क्रिप्ट पास कनि उर्दू ड्रामनि जा, त उहे छा कंदा पास, इन करे त ड्रामा कोन था थियनि। हाणे मिसाल हिकिड़ो पहिरीं अदब हूंदो हो, ड्रामो अदब जी सिन्फ़ न आहे। ड्रामो ड्रामो आहे, अदब जी सिन्फ़ में तव्हांजी शाइरी अचे थी, तव्हांजा पंहिंजो अचनि था सवाने उमिरी अचे थी, इहे। पर जॾहिं मिसाल हिकिड़ो असांजा नाविल जेके आहिनि, असल में ॿुधाइजे त किसा ऐं कहाणियूं जेके अॻे किसा ॿुधाया वेंदा हुआ, सॼियूं सॼियूं रातूं ओताकूं हूंदियूं हुयूं, माण्हू किसा ॿुधाईंदा हुआ, कहाणियूं ॿुधाईंदा हुआ, ऐं वॾियूं वॾियूं कहाणियूं पियूं हलंदियूं हुयूं। पोइ उन्हनि वरी नाविलनि जी सूरत अख़्तियार कई। हाणे नाविलनि खां पोइ वरी अफ़साननि में अची विया, पोइ ड्रामा। हाणे जॾहिं खां मिसाल हिकिड़ो फातिमा सुरैया बजिया असांजी वॾो नालो, हाणे उन जो लिखियलु हिकिड़ो ड्रामो या अफ़सानो, उन खे जेकॾहिं ड्रामाटाइज़ कजे त उहो ड्रामो उन में पोइ कमर्शलाइज़ बि हुजे, ऐं उन में पोइ प्रोड्यूसर जा बि पंहिंजा ख़्यालात हूंदा, अदाकार हूंदा, कहाणी हूंदी, त उहो हिकिड़ो पोइ अॻिते हली उहो ड्रामो अदब जी सिन्फ़ बणिजी वञे। हींअर ड्रामो अदब सां वाबस्ता आहे, अॻे कोन हो। ऐं असां वटि हींअर जेके बि ड्रामा आहिनि, वहदत ज़मा, माना ज़मानो कहिड़ो आहे, वहदत मकान, जाइ कहिड़ी आहे। हाणे इहे जेके आहिनि, तंहिंखां पोइ जेके अदब जूं इसनाफ़ आहिनि, जेकॾहिं माण्हू हिकिड़ो पढ़े थो, जेसि ताईं उहो पढ़ंदो न, ॿाहिरि जो अदब जी हुनखे ख़बर कान हूंदी, या असांजा जेके बि अदीब आहिनि सिंधी तोड़े उर्दू, उन्हनि खे उहो पढ़ी नथो सघे, उनखे ॼाण न आहे, त हू छा उनखे पेश कंदो, कहिड़ी डायरेक्शन कंदो। आउं जो डायरेक्टर आहियां त मूंखे हिन जो कैरेक्टर बि ज़हन में रखिणो आहे, अव्हां जो कैरेक्टर बि ज़हन में रखिणो आहे। माना 20 एक्टर आहिनि त 20 जा ई कैरेक्टर मूंखे ख़बर हुजे, पर हींअर असां वटि रिहर्सल कान्हे, ऐं जेके डायरेक्टर आहिनि उन्हनि खे ख़बर कान्हे, बाबा तव्हांखे जेकी खपे थो ॻाल्हायो, तव्हां जी खपे थो। इहा तकड़ छो आहे? हाणे ॾिसो, मां सॉरी टू से, मां पहिरियां बि इहा ॻाल्हि करे चुकी आहियां, असां वटि तकड़ ॾाढी आहे, एक्टिंग में बि, डायरेक्शन में बि। ऐं डायलॉग खे असां डायलॉग वांगुरु न चवंदासीं, असां उनखे अहिड़े तरीक़े सां चवंदासीं, रड़ियूं वाका करे परफॉर्म कंदासीं, एॾियूं रड़ियूं कंदासीं, एॾा वाका कंदासीं, भाई तव्हां उनखे आराम सां बि परफॉर्म करे सघो था। तव्हां उनखे अहिड़े तरीक़े सां परफॉर्म कयो जो अॻिलो बि इंस्पायर थिए, तव्हांखे बि लॻे त हा मां का एक्टिंग कई आहे। असां वटि PTV में जेकॾहिं को बि अहिड़ो शाउट करे ॻाल्हाइणो हूंदो, चयो आहे शाउट छो कयो अथई, अंडरटोन ॻाल्हाए, उनमें बाक़ाइदा वेरिएशन हूंदी हुई त तव्हांखे हिते कीअं ॻाल्हाइणो आहे। हाणे हिते हींअर ॾिसो न, असां वटि फिल्मूं कोन्हनि, ऐं ड्रामा जेके आहिनि, ख़ासि करे असांजा सिंधी चैनल आहिनि, उहे ॾिसनि था ॿाहिराड़ी जा माण्हू। शाम जो होटलुनि ते वञो, वेहनि था, सॼो ॾींहुं महिनत मज़ूरी कनि था, चांहि जे कोप ते ड्रामो ॾिसनि था। हाणे जॾहिं ड्रामो ॾिसनि था त जेसि ताईं उन में हाड़ा हुड़ी न हूंदी, जेसि ताईं उन में मुस्तफ़ा कुरैशी, सुल्तान राही वठवठा न हूंदी, ऐं फिल्मी स्टाइल न हूंदो, तेसि ताईं उन्हनि माण्हुनि खे उहे ड्रामा ई कोन था वणनि। पोइ असां उन्हनि खे इहा आदत विधी आहे न, असांखे छा असां इहा आदत उन्हनि जी चेंज नथा करे सघूं? बिल्कुलु। हाणे असां वटि ॾिसो न, असांजा जेके बि सिंधी आहिनि, उहे इहे घरनि में इहे ड्रामा कोन था ॾिसनि। छो नथा ॾिसनि? छाकाणि त उहे फैमिली में इहे ड्रामा ॾिसण जहिड़ा ई कोन आहिनि। हाणे त काफ़ी ग़लतियूं आहिनि ड्रामनि में बि आहिनि। हिकिड़ो माण्हू वॾो सरदार आहे, ड्रामो हले पियो असांजो हिते, सरदार आहे, उहो चवे थो त हिन जी ॿकरी काया, तव्हां ॾिठो हूंदो सरदार आहे, वीगो गाॾी मां लथो आहे, ऐं उहो चवे थो त हिन जी ॿकरी खणी अचु, नौकरनि खे चवे थो ॿकरी खणी अचु धण मां,
भाई तूं सरदार आहीं, तूं बकरी पियो चोरी कराहीं, त इहो राइटर जी ग़लती थी न, इहो त हले पियो ड्रामो। राइटर जी ग़लती थी न। राइटर अगरि सरदार ॾेखारे थो त सरदार ई ॾेखारे न, बकरी चोर छो थो ॾेखारे? हा न। अच्छा, जेकॾहिं छोकिरीअ उनजो वात ई कोन थो खुले, ॾंद ई कोन था खुलनि ऐं टोपी निराड़ ते रखी आहे, अहिड़ा बि आर्टिस्ट आहिनि। असल में ॾिसण वारनि जो बि हींअर तबिको अलॻि थी वियो आहे, अॻे अलॻि हूंदो हो। जेकॾहिं असीं हींअर PTV वारे माहौल सां ड्रामो हलाईंदासूं पंहिंजे न हिननि चैनलनि तां, ॾिसंदो केरु? उहे माण्हू ॾिसंदे न यार कुझु बि कोन हो ड्रामे में। सर न, ॾिसण वारा ॾिसनि था। अॼु बि हिकिड़ो अहिड़ो पढ़ियल लिखियल तबिको आहे जेको सवाल कंदो आहे त तव्हांजा ड्रामा किथे आहिनि, तव्हां छो कोन था शहरी ड्रामा ठाहियो, तव्हां छो कोन था उहे PTV जे दौर वारा ड्रामा ठाहियो, या जेको हिकिड़ो शुरूआती वक़्तु हुयो 2000 खां जेको 2010 ताईं वारो जेको हिकिड़ो टाइम हुयो, उन वक़्त में जेके ड्रामा ठहंदा हुया, अॼुकल्ह उहे ड्रामा किथे आहिनि, छो कोन था ठहनि? असांखे नवाण आणणी पवंदी सर, असांखे पाण ई नवाण आणणी पवंदी। कोई ॿियो अची करे असांखे इहे शयूं करे कोन ॾींदो, असांखे हितां ई शुरूआति करणी पवंदी। मूंखे हिते वेही शुरूआति करणी पवंदी, तव्हांखे पंहिंजे कलम सां शुरूआति करणी पवंदी, ऐं थी सघे थो त पोइ हिकिड़ी नवाण अचे। इहो त इनकलाब अचिणो आहे, इहो त इनकलाब तव्हांखे आणणो पवंदो। मां त चवां थी, मिसाल हिकिड़ो ड्रामो थो हले 700 किस्तूं, 300 किस्तूं, घटि में घटि 100 किस्तूं सोप। हाणे मूं हिकिड़े अमरा खां पुछो, डायरेक्टर खां पुछो, मुंहिंजो सोप जो मतिलबु छा आहे? सोप सीरियल जो मतिलबु छा आहे? चई सोप माना सोप। हा सर, 2-300 किस्तूं। मूं चयो सोप सीरियल जो मतिलबु इहो आहे त जंहिं सीरियल में वधि खां वधि साबुणनि जी एडवर्टाइज़ हुजे, हक़ीक़त समझ उन खे सोप सीरियल चइबो आहे, त उन में साबुणनि जी एडवर्टाइज़ वधीक हुजे। हाणे हींअर तव्हां ॾिसो साबुणनि जी एडवर्टाइज़ आहे कोन, आवाज़ सोप पियो करे। मूं हिते काफ़ी दफ़ा अॻे जेके दोस्त हुआ उन्हनि खे मूं अर्ज़ु कयो, मूं चयो तव्हां बहितरु इहो आहे त तव्हां 26 किस्तुनि खां वधीक ड्रामो न कयो, हुजण बि ईअं ई घुरिजे, लॉन्ग प्ले कयो, आर्ट प्ले जा मुक़ाबला करायो। जेके बि तव्हांजा डायरेक्टर हिन खे हिकिड़ो ड्रामो जो, हिकिड़ो मूंखे जो, बाबा कहिड़े बि राइटर खां लिखारायो ऐं तव्हां पेश कयो। बिल्कुलु सही था चओ। हिते हिकिड़ी कॉल वठंदासीं। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी भाउ, केरु पियो ॻाल्हाए? मुनीर महर ॻाल्हायां पियो सखर मां। जी जी भाउ, छा चवणु चाहींदो? जी, नवाब गुलाम मेहदी साहब खां इहो क्वेश्चन आहे जी। त साईं जन तमामु हिकिड़ा सुठा लेखक आहिनि जी। सो त असांजी साईं खे गुज़ारिश इहा आहे त हींअर सिंध जा जेके मसइला हलनि पिया क़बाइली जड़नि ते या इन्हनि ते अहिड़ो को ड्रामो लिखनि जंहिंमें माना असां सिंधियुनि खे हिकिड़ो माना सुठो जेको आहे हुनजो सोल्यूशन मिली वञे। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे, थैंक यू, पंहिंजो ख़्यालु रखिजो, अल्लाह हाफ़िज़। मां चवां थी न क़बाइली जड़नि खां ॿाहिरि निकिरिजे, वरी उन ते ड्रामो तव्हां चओ था ठाहिजे, इन्हनि शयुनि खां मुंहिंजे ख़्याल सां थोरो ॿाहिरि निकिरिजे। तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हां बि यंग आहियो ऐं मतिलबु छा था सोचो तव्हां हिन बारे में? शऊर ज़रूरी आहे ॾियणु माण्हुनि खे, ऐं वालिद साहब जी हिकिड़ा सीनियर हिन फील्ड में रहिया आहिनि, राइटर बि सुठा आहिनि, त अहिड़ा माण्हू जेकॾहिं का अहिड़ी शइ लिखनि जंहिंखां आवाम खे शऊर अचे, जंहिं हिन शइ मां कीअं पंहिंजे नौजवान नसल खे आउट कजे, त इहो मूं हिकिड़ो ड्रामो पछाड़ीअ कयो, अलीराज शर साहब जो लिखियलु हो, 8 किस्तूं हुयूं, नूरी ड्रामो, माना नूरी जाम तमाची। उहो मूं 750 साल पुराणे पर्सपेक्टिव में कयो, जॾहिं खां नूरी जाम तमाची हो, ऐं मूं बाक़ाइदा उन में केरु चई नथो सघियो त भई हींअर जो ड्रामो आहे। ॿोली उहा, कपिड़ा उहे, सेट उहे मूं लॻाया उन क़िस्म जा, उन दौर में छा हो। हीअ हिकिड़ी गहरी सोच आहे, तव्हां उन में जेतिरो डीप में वेंदो त उन वक़्त में छा हो, हाणे छा आहे, या इश्क मोहब्बत आहे। इश्क मोहब्बत जा ड्रामा करे सघजनि था, हिकिड़ो माण्हू आहे, उन जी ज़ाल बीमार आहे, मिसाल हिकिड़ो ज़ाल बीमार आहे, हुन वटि पैसो कोन्हे, हू वञे थो हिकिड़े हकीम वटि, चए थो मुंहिंजी ज़ाल बीमार आहे, चए थो पैसा ई कोन्हनि बाबा, चए थो हली ॾिस त सही मुंहिंजी ज़ाल खे, अचेसि थो, ज़ाल घर में खट ते पई आहे, बीमार आहे। हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो अचे थो, जवान अचे थो, उहो अचे थो त तव्हां वटि हिकिड़ी पर्ची हूंदी,
तव्हां मुंहिंजे वालिद साहिब खे कर्ज़ु ॾिनो हो जेको आउं चुकाइण आयो आहियां। गाॾियुनि में अचनि था, हू वञी ॻोल्हे थो पिए थी, मां पर्ची लभेसि थी, ॾेखारेसि थो त जे तव्हां हेतिरा पैसा ॾिना ऐं उहे हाणे हेतिरनि हिसनि में थी चुकाइनि, हीअ पैसा वठो। जॾहिं पैसा ॾेसि थो, पैसा खणी घर अचे थो, ख़ुशि थो थिए, ज़ाल खे चए थो हाणे तुंहिंजो इलाजु कराईंदुसि, वॾनि डॉक्टरनि खां इलाजु कराईंदुसि। हेॾो ज़ाल वफ़ात करे चुकी आहे, हाणे उहे पैसा केॾा करे छॾे थो ॾे बसि। त इहे अहिड़े क़िस्म जा हिकिड़ा माना टची ड्रामा हुजनि। ऐं जेके कल्चर, असांजो कल्चर एॾो वसी आहे, एॾो वसी कल्चर आहे जंहिं ते असां ड्रामा ठाहे सघूं था, असीं कोन था ठाहियूं। माना समाजी मसइलनि खे साम्हूं रखी, गुनाहनि जे एतिराफ़ खे साम्हूं रखी उन ते ड्रामा लिखी सघूं था। असां हिते गुनाहनि जे एतिराफ़ ते जेकॾहिं को ड्रामो ठाहींदासीं त असांजा वॾड़ा जेके आहिनि बुज़ुर्गान दीन उहे कावड़िजी पवंदा त भाउ हीउ छा कयो अथव। पर सर असांखे ॾिसो न, मुआशरे में जेके शयूं आहिनि, जेके करंट इशूज़ जेके आहिनि, चवंदा आहिनि त ड्रामो जेको आहे न मुआशरे जी अकासी कंदो आहे। ठीकु आहे न, बिल्कुलु। असां जेकॾहिं कोई अहिड़ो सब्जेक्ट आणियूं था जंहिंमां कंहिंखे को सबक़ बि मिले ऐं ॼाण बि थिए, त मुंहिंजे ख़्याल सां उन में कंहिंखे एतिराज़ न थियणु घुरिजे। असांखे उहे इशूज़ साम्हूं आणे करे बहितरी बि आणे सघिजे थी उन्हनि मां। असांखे अहिड़नि सब्जेक्ट्स ते कमु करणु घुरिजे, बजाए जो असां रोज़ जहिड़ा ॾेखारियूं, क़बाइली जहिड़ा ॾेखारियूं, लठ कुल्हे ते ॾेखारियूं, क्लैशिंग ऑफ ॾेखारियूं, उन खां पोइ वरी जेको असां ससु नूंहं जा जहिड़ा ॾेखारियूं, निणानुनि जा जहिड़ा ॾेखारियूं, भाॼाइनि जा जहिड़ा ॾेखारियूं। बाबा मां तंग थी पई आहियां, यकीन कंदो मां ड्रामा छो छॾिया। मां ड्रामा इन ई करे छॾिया छो असां वटि कॉन्टेंट पूरो थी चुको आहे। मुंहिंजो जेको ड्रामनि खां जेका मुंहिंजी जेका दिलि ख़राबु थी उहा इन ते ई थी त ड्रामनि मां स्टोरीज़ ख़तमु थी चुकियूं। असां उहे आर्टिस्ट हुयासीं जंहिं टाइम में असां कमु कयो, असां वटि सुठा स्टोरीज़ असां वटि हूंदियूं हुयूं, सुठा कैरेक्टर्स कया ऐं हर डिफरेंट कैरेक्टर कयो, नेगेटिव बि कयो, पॉज़िटिव बि कयो, कॉमेडी बि कई। पर हाणे सॉरी टू से मूंखे हर शइ हिकु जहिड़ी लॻंदी आहे। हाणे एक्टिंग में मूंखे को चेंज नज़र न ईंदो आहे, चाहे तव्हांजो सीरियस हुजे, तव्हांजो विलन वारो कैरेक्टर हुजे, तव्हांजो कॉमेडी हुजे, मूंखे हिकिड़ी ई एक्टिंग लॻंदी आहे। इन जे करे मां त चयो मां त बसि कई, मूंखे हाणे ड्रामो करिणो ई कोन्हे। हा, जॾहिं कोई मिलंदो अहिड़ो को भरपूर स्क्रिप्ट, मज़ो बि ईंदो, साम्हूं परफॉर्मर बि हुजे, पोइ असांजी बि परफॉर्मेंस पोइ ॾिसिजो इनशाअल्लाह। हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। भलिकार कंदासीं रंगन भाई शाम में। सर ॻाल्हियूं त अञा इलाही आहिनि तव्हां सां करण जे लाइ, पर मेन तव्हां खां ॻाल्हि इहा पुछणु चाहींदसि त तव्हांजो नंढपण, तव्हांजी पढ़ाई, तव्हां हिन फील्ड में कीअं आया, तव्हांजो ताल्लुक़ किथां खां आहे, इहो बि ज़रूरु पुछणु चाहींदसि। मुंहिंजो ताल्लुक़ ॻोठ ताजपुर सां आहे, जेको टंडेजाम जे पासे में आहे ऐं हैदराबाद ज़िले में हो। हाणे ज़िलो असांजो मटियारी आहे। सही। प्राइमरी पंहिंजे उताक ते पढ़ियुमि, बाबा पंहिंजे उस्ताद खे विहारियो मूंखे पढ़ाइण लाइ। पोइ टंडे लहर में पढ़ियसि, 9th ताईं कयुमि। मैट्रिक मूं नूरबंदा स्कूल हैदराबाद में कई ऐं पोइ मूं ग्रेजुएशन मुस्लिम कॉलेज में कई, MA मूं सिंध यूनिवर्सिटी में कई, LLB मूं सिंध लॉ कॉलेज हैदराबाद में कई। वाह वाह। सो उन वक़्त में जॾहिं स्कूल वेंदा हुआसीं त हिकिड़ो नौकर जेको गॾिजी हलंदो हो स्कूल ताईं, उहो महफ़िलुनि में, नवाबनि जे महफ़िलुनि में खिलाईंदो हो, नकलूं कढंदो हो नवाबनि जूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो हो। ऐं उनखे ॾिसंदो हुउसि, पोइ उहे उते ई ऑब्ज़र्व कयुमि। पोइ पंहिंजे ख़ानदान जे बिरादरी जे छोकिरनि जे कचहरियुनि में पोइ नकलूं कढंदो हुउसि, पंहिंजनि वॾनि जूं हलणियूं, उन्हनि जी गुफ़्तगू हुयूं। पोइ हितां थी शौक़ु जाॻियो। पोइ जॾहिं सिंधी फिल्मूं ठहणु शुरू थियूं
त उन वक़्त में असांजो AQ पीरज़ादो साहिबु हूंदो हो, जंहिं महबूब मिठा फिल्म ठाही, चांडूकी फिल्म ठाही। पोइ मुंहिंजो नवाब मेहदी नालो बि उन ई रखियो। अच्छा। हू मुंहिंजो नालो आहे ग़ुलाम मेहदी लगारी। अच्छा अच्छा। त उन मूंखे नवाब मेहदी कयो। उन फिल्म में मूंसां गॾु चकोरी हुई, मुश्ताक चंगेज़ी हो, ऐं पंहिंजो मंसूर बलोच हो, ऐं ॿिया आर्टिस्ट काफ़ी हुआ उन में। ऐं उहो वक़्तु हिकिड़ो जेको सिंधी फिल्मुनि जो ईस्टर्न फिल्म स्टूडियो कराची जी मॉडर्न स्टूडियो, इहे तमामु उरूज ते हूंदा हुआ। पर पोइ उन खां पोइ आहिस्ते आहिस्ते वरी TV जे पासे आयासीं। ग़ुलाम हैदर सिद्दीकी साहब असांजा सीनियर डायरेक्टर आहिनि, उहे अञा हयात आहिनि। उन्हनि पंहिंजो उन्हनि सां मुंहिंजी दोस्ती हूंदी, हैदराबाद जा हुआ। पोइ उहे मूंखे वठी आया TV ते, पाण TV ते प्रोड्यूसर बि हुआ। पोइ मूंखे पैनल ते विहारणु उन वक़्त में आउं आयो हुउसि 1976 में सर्विस में आयो हुउसि। त 77 में पोइ वरी मार्शला लॻी जो असीं निकिरी वियासीं। 14 सालनि बाद वरी पोइ केस दाख़िल कयुमि बेनज़ीर साहिबा जी हुकूमत में, वरी वापसि आऊं अची वियो। पोइ यको कंटिन्यू हुआसीं। पोइ इस्लामाबाद मुंहिंजूं ट्रांसफरूं थियूं ऐं उते बि रहियुसि। पर पोइ आउं एॾी फास्ट रिकॉर्डिंग कंदो हुउसि जो 5 प्रोग्राम बि हिकिड़े ॾींहं में 6 प्रोग्राम रिकॉर्ड करे ऐं वरी उन्हनि जी एडिटिंग करे राति जो 11 बजे ताईं फारिग। ईअं माना फास्ट रिकॉर्डिंग कंदो हुउसि आउं। 4-4, 5-5 कैमराऊं हूंदियूं हुयूं। जनरल मैनेजर जो हिकिड़ो प्रोग्राम हो जेको मूं उहो रिकॉर्ड न करे सघियो, पोइ मूंखे सॼो तूं रिकॉर्ड कर। पोइ कैमरामैन आया मूं वटि सीनियर प्रोग्राम मैनेजर फरमानुल्लाह जान साहब अञा हयाती है। उन्हें चई यार ये प्रोग्राम रिकॉर्ड करो, बच्चे कॉलेज के हैं, बच्चियां हैं, ये एक प्रोग्राम तो रिकॉर्ड करो। मुझे सर आप कहते हैं तो करूँगा। वेण शर्त पैनल ते 4 कैमरा हुआ, अधु कलाक में प्रोग्राम रिकॉर्ड करे सब। पोइ मूंखे फरमानुल्लाह जान साहब चयो, असांजो हारून जमाली साहब हूंदो प्रोड्यूसर, इहो त असिस्टेंट हो, ॿियो शवाब साहब, ॿिन्ही खे सॾे चई ये प्रोग्राम जो नवाब मेहदी साहब ने किया है ना, ये हम जैसा सीनियर प्रोड्यूसर भी नहीं कर सकता। एक एडिट है पूरे प्रोग्राम में, ये 4 कैमराओं से रिकॉर्डिंग है, स्टेज है, लड़कियां हैं, लड़के हैं, कंपेयर जाती है, सवाल करती है, ऊपर टीमें बैठी हैं। ये प्रोग्राम आप बार बार चलाओ और इससे सीखो। तो इहो हिते बि TV ते ईअं कंदो हुउसि जो आउं रिकॉर्डिंग कंदो हुउसि। त पोइ असांजा जेके सीनियर आर्टिस्ट हूंदा हुआ उहे चवंदा यार अलाए छा पियो करे, बसि चढ़े थो मथे रिकॉर्ड करे, चए थो ओके, न को शॉट थो वठे, न को इंसेशन थो वठे, कुझु बि कोन थो करे। मुंहिंजो जॾहिं मूंखे ख़बर आहे त मूं सही रिकॉर्ड कयो त पोइ छो। पोइ फरीद नवाज़ बलोच साहब मरहूम अल्लाह जन्नत में जाइ ॾियसि, उहो बि मुंहिंजे ड्रामे में। पोइ जॾहिं पहिरीं क़िस्त मुंहिंजी आनेर वई त मूं वटि घर हली आयो। घर हली आयो त चई आउं बि लथुसि इतफ़ाक़ सां हेठि, पाण मथे पे चढ़ियो। मूंखे चई परे खां हथु हीअं करे वेझो अची भाकुर पाए चुमियो ॾेई मूंखे चई वाह नवाज़ साहब वाह वाह ज़बरदस्त। चई राति मूं ड्रामो ॾिठो, मूं त सम्झो ॾिनल हुउसि त अलाए छा थींदो, पर हीअ त अहिड़ो ड्रामो तव्हां कयो आहे, पाण अॻिते संभालणो पवंदो। ऐं मतिलबु त इहे ड्रामा जेके असुल में हूंदो आहे शौक़ु, ख़बर हूंदी आहे त हीअ सीन मूंखे कीअं रिकॉर्ड करिणो आहे, आर्टिस्ट खां कीअं परफॉर्मेंस वठणी आहे। असल डायरेक्टर ई हुआ। डायरेक्शन हिकिड़ी अलॻि शइ आहे ऐं डायलॉग डिलीवरी अलॻि शइ आहे, सेट अलॻि आहे। भई सेट जा केतिरा क़िस्म आहिनि, मेकअप जा केतिरा क़िस्म आहिनि। हाणे मिसाल हिकिड़ो अव्हांखे मूंखे मेकअप थियल आहे, मेकअप केतिरनि कलाकनि खां पोइ कीअं ख़बर पवंदी त मेकअप डल थी वियो आहे, इनखे रिफ्रेश कजे, इहा ख़बर कान थी पए। लाइटिंग जा घणा क़िस्म आहिनि, सेट जेको आहे उहो U शेप आहे, L शेप आहे, V शेप आहे, कहिड़े शेप सां आहे, सेट अलॻि आहिनि। हाणे इहे सभु जेके शयूं आहिनि इहे असांखे सेखारियूं वेंदियूं हुयूं ऐं इस्लामाबाद में आउं इहे सभु शयूं सिखियुसि। माना मूंखे साल थियो पर उते इहे शयूं सिखी ऐं वठा शुरू थी। पोइ हिते पहुतुसि, पोइ हिते मूं हिकिड़ो प्रोग्राम कयो अॼु जो महिमान, 52 प्रोग्राम मूं कया हुए हिते PTV ते। पोइ हिकिड़ो प्रोग्राम कयुमि सिंध सबीता, उन में मूं मरहूम जलाल चांडियो, शमन मिराली, मतिलबु जेके बि असांजा सीनियर आर्टिस्ट हुआ, मुख्तियार रशीदी,
उन सभिनी खे मूं आंदो ऐं एॾो सुपर हिट प्रोग्राम थियो जो मूं वटि काफ़ी माण्हू जेकोबाद जा आया वॾेरा अची बीठा मुंहिंजो वेहो मूंखे ॾिसण पिया मुंहिंजो त वेहो मुंहिंजो भला कीअं आयो चई असां सिर्फ़ु तव्हांखे ॾिसण आया आहियूं असां टीवी रखियो आहे घर में कॾहिं बि असां अहिड़ा प्रोग्राम कोन ठाहिया जेको तव्हां हींअर प्रोग्राम कयो आहे ऐं तव्हां सां सिर्फ़ु मिलण आया आहियो हीउ हिकिड़ो शौक़ु आहे मूं यकतारे वारनि कलामनि खे वेस्टर्न म्यूज़िक में आंदो सोबिया सोबिया आगा इहा मुंहिंजी आंदल कंपेयर ऐं तंहिंखां सवाइ सकीना समोसाबा जी भेण जेका नूरदा शाह साहबा जे ड्रामे में मूं हीरोइन करे खई हुई उनजो पहिरियों ड्रामो हो ऐं सुपर परफॉर्म कई 2-3 ॾींहं मूं हुन ते महिनत कई घुराए मूं चयो वेह हाणे ॻाल्हाईंदी आहे चवंदो इहो डायलॉग ईअं न हीअं चओ इहो न हीअं चओ पोइ जनरल जंहिंमहिल वेठासीं उन महिल सभिनी ॿुधायो हीअ किथां भला आंदी अथई मूं चयो तव्हां ॾिसिजो पोइ मूंखे अदी नूरदा शाह चयो अदा मुंहिंजो ड्रामो हलियो तव्हां मूंखे ॿुधायो कोन मुंहिंजो अदी ख़राबु कयुमि चई न मुंहिंजो तव्हां चयो गज़ल खे खणिजां मूं हुनखे कोन खयो तव्हां चयो त शहज़ादी खे खणिजां मूं हुनखे कोन खयो तव्हां चयो त कैसर ख़ान खे खणिजां मूं हुनखे कोन खयो हीअ मूं नवां आर्टिस्ट आंदा आहिनि पर तव्हां छा मूं ग़लति कयो ड्रामो ख़राबु कयो चई न दादा मूं ॾिठो ड्रामो तव्हां मुंहिंजो ड्रामो तमामु सुठो कयो आहे छोकिरी केरु हुई मूं चयो छो ख़राबु कई चई न हिन सकीना जूं सिकूं पिए लाथियूं मूं चयो सकीना सां मुंहिंजी भेण आहे वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त हिते जेको आहे ब्रांड पॉइंटर्स बि पाइणु चाहींदमि किसान दोस्त खुशहाल सिंध एग्रो फर्टिलाइज़र आपके साथ है चावल की बेहतर पैदावार के लिए जदीद तरीके और रहनुमाई सिर्फ एग्रो फर्टिलाइज़र्स के साथ एग्रो फर्टिलाइज़र किसान की मेहनत को बनाए ज़्यादा कारामद ज़्यादा पैदावार बेहतर आमदनी एग्रो फर्टिलाइज़र का वादा सिंध के किसानों के लिए खुशखबरी चावल की फसल को कामयाब बनाने का राज एग्रो फर्टिलाइज़र मेहनत किसान की सहारा एग्रो का खुशहाली सबकी जी तो बिल्कुल असां जेको आहे पंहिंजो हाणे सर खे चवंदासीं त सर ही केक भी आहे अॼु तव्हांजी बर्थडे आहे ऐं मां चाहींदसि त जेको आहे असां केक भी कटियूं तव्हां भी अचो ऐं मां हिते जेको आहे पंहिंजो अज़हर भाउ खे बि चवंदसि त अज़हर भाउ अचो जी छुरी त इलाही नंढड़ी आहे अचो 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 हैप्पी बर्थडे टू यू ओए होए फांसी पे ॿियो मां तव्हांखे खारायां न न तव्हां खाईंदव न खाओ वरी महिरबानी वियो सो इलाही ख़ुशी थी अॼु जेको आहे तव्हां हिते आयो ऐं तव्हांजी बर्थडे बि असां हिते सेलिब्रेट कई बसि इहा दुआ आहे त अलाह साईं तव्हांखे सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे ऐं माशाल्लाह तव्हांजी जेके ज़िंदगी में अचीवमेंट्स रहियूं आहिनि तव्हां जहिड़ो कमु कयो आहे त मां चाहींदसि त हाणे तव्हां KTN जे लाइ बि कमु कयो ऐं तव्हांजो जेको आहे असां कमु KTN जी स्क्रीन ते बि ॾिसूं इंशाअल्लाह तव्हां बि कमु कंदो इंशाअल्लाह सर इंशाअल्लाह बिल्कुलु कंदासीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं सुठो मां पाण चवंदी आहियां त KTN जे लाइ मां जेतिरो कमु कयां ओतिरो मूंखे घटि लॻंदो आहे छो त ही KTN उहो प्लेटफॉर्म आहे जंहिं असांखे सुञाणप ॾिनी आहे सर मूंखे किरन अब्बासी ठाहिण वारो KTN आहे ऐं माण्हुनि जी जेका व्यूवर्स जी जेका हिकिड़ी मोहबत हिकिड़ो एतबार ऐं हिकिड़ो जेको साथ मिलियो आहे हिन KTN जी वजह सां मिलियो आहे त असां जेकॾहिं आर्टिस्ट आहियूं त KTN जी वजह सां ई आहियूं सो असांजी दुआऊं तव्हां सां KTN सां गॾु हमेशह आहिनि तव्हांजी बि वॾी महिरबानी सर तव्हां बि असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं सर तव्हां लास्ट में कोई मैसेज ॾियणु चाहींदव मैसेज इहो आहे त
सुठनि डायरेक्टरनि खां ड्रामा करायो जेके डायरेक्शन मां ॼाणीनि, जिन खे स्क्रिप्ट जी ख़बर हुजे, ऐं सुठनि राइटरनि खां लिखारायो, ऐं पोइ उन्हनि खे भले तव्हां पेमेंट उन्हनि सां ॻाल्हाए उन्हनि खे पेमेंट कयो। बाक़ी जेके ईअं ई ड्रामा कनि था शौक़िया, उन्हनि खे भले तव्हां अलॻि सां माना साइमी जा ॿ पुड़नि सही हिकिड़े पासे हिकिड़नि खे रखो, ॿिए पासे ॿियनि खे रखो। इहे जेके कमु करण वारा आहिनि, जेके महिनत करण वारा आहिनि, जेके वाक़ई कमु कंदड़ आहिनि, उन्हनि खे ज़रूरु चांस ॾियो, उन्हनि खे अॻिते आणियो। सो इनशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। ऐं तमामु घणो ख़्यालु रखिजो, बरसाती मौसमु आहे, जिथे आहियो उते ई हुजिजो, हरू भरू पैनिक न थियो ऐं तकड़ करे घरनि जी तरफ़ पुॼण जी कोशिशि न कयो। इन में छा आहे जो ट्रैफिक बि जैम थींदी आहे, तव्हां पाण बि फासंदा आहियो। जिथे आहियो उते ई महदूद रहो। ऑफिसिस में आहियो त ऑफिसिस में रहो, ॿाहिरि किथे आहियो त कंहिं अहिड़ी जॻह ते वञी महफ़ूज़ थी बीह रहो जिथे तव्हांखे का परेशानी न थिए, ऐं कोशिशि कयो त उहे रस्ता वठो जिते डाइवर्जन्स हुजनि ऐं जिते ट्रैफिक घटि हुजे, ऐं उन पासनि तां निकिरी करे घरनि जी तरफ़ जल्द खां जल्द पहुचण जी कोशिशि कयो। इनशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।